मोअज़्ज़ज़ मेहमाननि भाइरनि भेनरुनि खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे डॉक्टर बलोच हाल में भलीकार चइजे थो। अॼु जीअं तव्हां ख़बर आहे त सिंधी ॿोली लोक ॾाह मुस्तक़बिल जी मार्केट में जे मौज़ू अहम मौज़ू ते लेक्चर रखियो आहे असां मोहतरम उमर फयाज़ बुर्रे साहिब जो। साईं कंहिं बि तारीफ़ जो मोहताज नाहे ऐं हुन वटि हिकिड़ी उल्टी अखि आहे समाज खे ऐं ॿोलीअ खे ॾिसण जी। शाह लतीफ़ जी अखि उल्टी धार ऐं हू पंहिंजे फ़लसफ़े ऐं टेक्निक सां ॿोलीअ खे जंहिं अंदाज़ सां ॾिसे थो या बयानु करे थो उहो ॿियनि खां मुनफ़रिद आहे। हिन खां अॻु जो लेक्चर शुरू कजे ऐं डॉक्टर इसहाक समेजा साहब चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी की गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे मुख़्तसर ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम डॉक्टर इसहाक समेजा साहब। क़ाबिल एहतराम अमर फयाज़ बुर्रो साहब, हाल में थियल मोअज़्ज़ज़ साथियो, मां सम्झां थो त वालदीन ऐं ॿोली ॻाल्हाईंदड़नि में महसूसु थिए थो त अॼु त ठीकु आहे, असां जंहिं दौर में जी रहिया आहियूं उन दौर में घणो करे त उहे माण्हू आहिनि जेके सरकारी स्कूलनि मां पढ़ी निकिता, जिन खे आलमनि अदीबनि पढ़ायो, उन्हनि खे रहनुमाई ॾिनी, उन्हनि किताब अख़बारूं पढ़िया ऐं उन्हनि जो ॿोलीअ सां जेको रिश्तो आहे या वाबस्तगी आहे उहा जेतिरी गहरी आहे। ख़ुदि जेके वालदीन उन्हनि खे मिलिया उन्हनि वटि ॿोलीअ जो जेको सुवाल हो उहो जेतिरो अवलियत अख़्तियार कयल हो त मुस्तक़बिल में त इन इहो ई ॿार हूंदा जेके प्राइवेट स्कूलनि मां निकिरी रहिया आहिनि, जेके पाण बि पूरी सिंधी न आहिनि पढ़िया, जिन खे सिंधी किताब, सिंधी अख़बार, सिंधी ॻाल्हाईंदड़नि सां जेको आहे वाइपो या वाबस्तगी उहा उन्हनि जी घटिजी रही आहे या उहा मल्टीलिंगुअल थी रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ ॿोलियूं गॾियल नमूने इस्तेमालु करे रहिया आहिनि। जॾहिं उन्हनि जा ॿार थींदा ऐं इन्हनि खे इहे वालदीन मिलंदा वरसे में त उन्हनि जी ॿोली कहिड़ी हूंदी ऐं उहे पंहिंजी ॿोलीअ खे वरी ईंदड़ नसुलनि मां जॾहिं मुंतक़िल करे रहिया हूंदा तॾहिं असां किथे बीठा हूंदासीं या उन्हनि जी शकिल छा हूंदी। ज़ाहिर आहे असां इदारा ऐं आलिम अदीब या स्कूलनि जा उस्ताद या जिन खे ॿोलीअ जो कोलको या गणती आहे, जिन खे बचाइणी बि आहे, जिन खे ॿोलीअ खे तरक़ी बि ॾियारणी आहे, जिन खे पंहिंजी ॿोलीअ खे महफ़ूज़ करे ईंदड़ नसलुनि ताईं पहुचाइण जी जेका आहे परेशानी आहे, उहे पंहिंजे तौर ते जेको कुझु मुमकिन आहे उहो करे रहिया आहिनि। ऐं उनखे ॾिसी मूंखे त घटि में घटि अमर फयाज़ वांगुरु का मायूसी कोन्हे का या इहा ॻणती कोन्हे का त सिंधी ॿोली का मरी वेंदी या ख़तमु थी वेंदी या असां दुनिया जे उन्हनि ॿोलियुनि में शामिलु थी वेंदासीं जेके पंहिंजी तारीख़ जो हिसो बणिबियूं। पर बहरहाल हीउ जेको दॿाउ आहे असां ते मीडिया जो ऐं टीवी चैनलनि जो या प्राइवेट स्कूलनि जो, उहे जेको असांजो नसुल ठाहे रहिया आहिनि या असांजे ॿोली जी जेका शकिल ठाहे रहिया आहिनि उहा ॿोलीअ जे असलो खे हुस्न खे कीअं ऐं कहिड़े दर्जे ते पहुचाईंदी, उनजी शकिल छा ठाहींदी, उन खां अलावा उनजो जेको सिहत आहे ॿोलीअ जी, उनजो जेको ग्रामर आहे, उनजी जेका लुग़त आहे, उनजे इस्तेमाल में असांखे मुस्तक़बिल में कहिड़ा मसइला दरपेश ईंदा, त इहे सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन जे बारे में जॾहिं सोचबो तॾहिं ई उन्हनि जे बारे में असां का प्लानिंग, का रिथाबंदी, का पॉलिसी जोड़े सघंदासीं ऐं ईंदड़ सवालनि खे आॾो रखे असां पंहिंजो पाण खे कंहिं नई दिशा, कंहिं नए रुख में जेको आहे इदारनि खे वठी वञण जी कोशिशि कंदासीं। अमर मां सम्झां थो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंजो सही चयो शौक़त त घटि में घटि हमअसर दौर जे ॿुधंदड़ खे ऐं ख़ासि तौर ते उहो जेको ॿोलीअ खे पंहिंजो सवाल सम्झे थो, ॿोली खे पंहिंजो मसइलो सम्झे थो, ॿोलीअ खे पंहिंजी ज़रूरत सम्झे थो, उन वटि हिन जे तारुफ़ कराइण जी ज़रूरत कोन्हे का। असां वटि हिकिड़ा आलिम उहे आहिनि जिन ज़ारा लुग़त ते, ग्रामर ते या लिसानियात जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते कमु कयो आहे ऐं इन करे हुननि पंहिंजी जेका सुञाणप आहे उहा ॿोलीअ जे माहिर या ॼाणूअ तौरु कराई आहे ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे, उन्हनि जी हिकिड़ी देन आहे। अमर फयाज़ उन्हनि माण्हुनि में आहे जेको नए दौर जो आलिम आहे, नए दौर में ॿोलीअ जे बारे में सोचे रहियो आहे ऐं अॻियनि आलिमनि खां फ़ाइदो वठी, उन्हनि खां सिखी, उन्हनि खां पिराए, उन्हनि जे ॾसियल राहुनि मां बि
हुन काफ़ी फ़ाइदो हासिल कयो आहे, पर हू बिल्कुलु हिकिड़ो अपडेट माण्हू आहे, हिकिड़ो नए दौर जो माण्हू आहे। ऐं नए दौर जो अहिड़ो माण्हू आहे जेको रुॻो नओं सोचे नथो, पर उहो नओं करे बि सघे थो। मां सम्झां थो हिन जो कंट्रीब्यूशन इहो आहे त हिन रुॻो सोचियो न आहे त हीअं थियणु घुरिजे, पर उन में जेको हू पंहिंजे हिसे जो करे सघियो आहे या करे सघे थो, उहो मुसलसल करे रहियो आहे। ऐं अब्दुल माजिद बुर्री इंस्टीट्यूट जेको आहे उनजो ठहण खां वठी हिन वक़्तु पंहिंजो जेतिरो कंट्रीब्यूशन आहे, जेकॾहिं अमर फयाज़ खे कढी छॾिजे त मूंखे नथो लॻे त उहो इन दर्जे ते इन सतह ते इहो इदारो, जंहिं वटि न ग्रांट आहे न जंहिं वटि को एॾो स्किल्ड स्टाफ हो, हुन पंहिंजे कोशिशुनि सां माण्हू तयारु कया ऐं उन इदारे जेतिरो परफॉर्म कयो आहे, जेतिरियूं नयूं हुन रिवायतूं क़ाइमु कयूं आहिनि, उहे हर लिहाज़ खां बहरहाल फ़ख़्र जोगियूं आहिनि। मां सम्झां थो त अमर फयाज़ अञा घणो कुझु करणु चाहे थो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हू पाण न को IT जो माण्हू आहे, न कंप्यूटर साइंस जो माण्हू आहे। असांजा IT जा माण्हू अॼुकल्ह तबलीग ते निकितल आहिनि, मदरसा पिया हलाइनि, ऐं अमर फयाज़ जेको IT जो माण्हू न आहे, उहो असांखे साइंस ऐं अकुल ऐं टेक्नोलॉजी उन सां जोड़े रहियो आहे। इन करे मूंखे ख़ुशी थींदी आहे त अमर असांखे हिकिड़े नए दौर में दाख़िल थियण में सिंधी ॿोलीअ खे ऐं सिंधी ॿोली जे इदारनि खे मदद करे रहियो आहे। ज़रूरी न आहे त उनजी हर ॻाल्हि सां मुतफ़िक़ थिजे, पर उहो जेके सवाल बहस ठाणे थो, उन्हनि बाबति जेको मंतक़ पेश करे थो, जेके दलील पेश करे थो, बहरहाल उहे कतई बि नज़रअंदाज़ करण जहिड़ा न आहिनि ऐं उन मां काफ़ी सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। अॼोके लेक्चर मां बि मूंखे उमेदु आहे त के नयूं ॻाल्हियूं, के नवां सवाल, के नवां नुक़्ता सिखण में मदद मिलंदी। ऐं अमर भलीकार, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं गॾिजी ॿुधूं था। महिरबानी डॉक्टर इसाक़ साहब, तव्हांजो हिन ॾिस में वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे। हिन खां अॻु छो त अॼोके लेक्चर में टेक्नोलॉजीअ जो, कंप्यूटिंग जो ज़रूरु ज़िक्र थींदो, ऐं 2 साल अवांजी निगरानी में सिंध म्यूज़ियम में मसनूई ॾाप ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस बि थी हुई शानदार। हिन खां अलावा बि तव्हां नवां मौज़ू खणी लेक्चर, सेमिनार ऐं ॿिया वर्कशॉप कराया आहिनि। ऐं बिना देर मोहतरम अमर फयाज़ बुर्री साहिब गुज़ारिश कंदुसि, जंहिं सिंधी OCR खां वठी विकिपीडिया ताईं वॾा कम कया आहिनि, ऐं चवंदुसि त टेक्नोलॉजी दुनिया में सिंधी ॿोलीअ जो सफ़ीर आहे, मोहतरम अमर फयाज़ बुर्री साहिब। वॾी महिरबानी प्यारा शौक़त, ऐं तमामु घणी महिरबानी मुंहिंजा पुराणा दोस्त, मुंहिंजा साथी डॉक्टर साहब, तव्हां सभिनी जा लख थोरा जो हे अॼातो मौज़ू, हिकु अहिड़ो मौज़ू जंहिं ते तकिड़ो दिमाग़ में सवाल जो को बि ज़रियो कोन थो पियो ठहे त मार्केट किथे, ॿोली किथे। उन ते डॉक्टर साहब, पहिरियों त मां तव्हांखे घणे खां घणो थोरो मञींदुसि त तव्हां हिन जी ज़रूरत महसूसु करे दोस्तनि सां मूंखे ऐं मुंहिंजो पाण दोस्तनि जे साम्हूं कयो आहे। कुझु ॻाल्हियूं थींदियूं, कुझु सवाल थींदा, कुझु जेको नयूं शयूं महसूसु कजनि थियूं पियूं, पूरी दुनिया में जेका हींअर बढ़धक मताल आहे उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। मुमकिन आहे त तव्हां सभिनी जे मन में इहे हिकिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि जेके अञा ईअं महसूसु करे, छो त असांजे मेन स्ट्रीम ते आम धारा जेका असांजी आहे मीडिया जी, हुन में अञा सुवाल नथा, अञा हिन में इहे ॻाल्हियूं नथियूं थियनि त आहे छा मसइलो। हर हिकु हिन खे या त बम सम्झियो वेठो आहे AI खे, जीअं एटम बम हुजे, जो ईअं अचे त हिरोशिमा ऐं नागासाकी वांगुरु शयूं लताड़े छॾे, ख़तमु करे छॾे। के वरी ख़ुशफ़हमीअ में एतिरो शिकार आहिनि जो इहो था पिया सम्झनि त मुस्तक़बिल जो ॿार बि AI ॼणींदी। मां हिकिड़ी सॼी दुनिया में बदिड़को मची वियो आहे। AI जो हिकिड़ो गैजेट आयो आहे जेको हींअर iPhone जे 17 में हुननि इज़ाफ़ी तौर ते इंट्रोड्यूस कयो आहे, फीचर। हींअर दुनिया जो महांगो सेट हिकिड़ो सैमसंग जो इहो फोल्ड आहे, ॿियो इहो iPhone। चाइना जे हिकिड़े छोकिरे गुर्दो विकियो आहे उन गैजेट खे वठण जे लाइ। अच्छा, हू जॾहिं वरितई त उन अस्पताल खां ॿाहिरि कोन निकितो, अख़बार में आई अथव ॻाल्हि। अख़बार खां ॿाहिरि घर खां पहुचे थो, घर में थो अचे, 10 ॾींहंनि खां पोइ हुनजी तबियत ख़राब थी थिए, डॉक्टर वटि वञे थो, ॿियो गुर्दो ख़तमु। माना हे जेको सॼे दुनिया में हिकिड़ो नए क़िस्म जो हिकिड़ो अहिड़ो मार्केट ठहियो आहे
जिते इंसानी जिस्म विकिमजे थो, विकामजे थो। हिकिड़ो अहिड़ो मार्केट ठहियो आहे जिते अॻे असां सम्झंदा बसर वठणु वेंदा हुआसीं, सोन वठणु वेंदा हुआसीं। हाणे हिकिड़ो उहो मार्केट दुकान खां निकिरी अॻिते निकिरी आयो आहे, तव्हांजे घर में दाख़िल थी आयो। मार्केट पंहिंजे तालुकनि में अची वियो आहे, पंहिंजे ॻाल्हियुनि में मार्केट अची वियो आहे। इहो चयो थो वञे डॉक्टर इसहाक कमु वॾो थो करे, मार्केटिंग को नथो करे। यानी डॉक्टर इसहाक जे मथां लाज़िम आहे त हू जेका तहक़ीक़ करे थो, हू जेको सोचे थो, हू जेका शाइरी करे थो, उनखे कंहिं दुकान ते रखे ऐं उहो ज़ाहिर आहे मार्केट जो जीअं तस्वर अचे थो त उहो दुकानदारीअ वारो तस्वर अचे थो पियो, उहो ई थिए। लिहाज़ा माना हिकु शयूं सॼियूं मटिबियूं अजीब क़िस्म जूं थी थियूं वञनि हलियूं। कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो आहे त जेको कल्ह जो उसूल हुयो उहो अॼु उसूल एॾो उबितो थी आहे जो कल्ह जी चङाई अॼु बुराई थी वई आहे। ऐं कल्ह जी जेका ख़राबु शइ आहे, मदी शइ आहे, उहा ॾाढी बहितरीनु कमाल ई थी वई आहे। त जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं त इनखे कुझु दुनिया में सोचण वारा मुख़्तलिफ़ शयुनि सां सोचनि था पिया। तव्हां ॻाल्हि जेका मुंहिंजो मर्कज़ हूंदो आहे, मुंहिंजे ॻाल्हियुनि जो लफ़्ज़ ॻाल्हि, ऐं आउं इन शइ ते पके वेसा ते, पंहिंजे पके तजुर्बे ते, पंहिंजे पके तहक़ीक़ुनि ते मां बीठो आहियां त इहा ॻाल्हि ई हज़ारें साल अॻु लफ़्ज़ इहा ॻाल्हि सामीत ॿोलीअ में अरबीअ जे काल में वई हुई। या काल ई आहे जेका अॼुकल्ह जदीद दुनिया में कॉलिंग ऐं CALL काल वारे वञे थी पई। त इंसान पंहिंजो ज़हनी तजुर्बो, ज़हनी में जेको दिमाग़ में हलेसि थी ॼाण, उहा ॿिए इंसान ताईं मुंतक़िल करण लाइ सवें हज़ारें साल अॻु मचा कचहरियुनि जी शक्ल में, आम कचहरियुनि जी शक्ल में माण्हूअ सीना बसीना अलिफ बे ताईं ॻाल्हि पहुचाई आहे। अॻे माण्हू वटि ओरल जेका पाण छॾींदा हुआसीं, ओरल ॼाण, उहा ओरल ॼाण इहा हूंदी जेका तव्हां रेड इंडियन फिल्मुनि में तव्हां ॾिसंदा हो त राति जो वेही कचहरियूं कंदा हुआ। असांजे ॻोठनि में नज़ीर थींदा हुया, उन्हनि असांजे ॻोठ जे कचहरियुनि में हिकिड़ो नानो ॾाढो वेठो हूंदो हो, उहो पंहिंजे तजुर्बनि जे आधार ते हिकिड़ो बादशाह, उनखे हूंदा 2 वज़ीर, हिकिड़ो बादशाह, हिकिड़ो आम माण्हू हूंदो हुयो। त ईअं जेके नज़ीर हूंदा आहिनि, उहे नज़ीर ईअं तव्हांजे वक़्त खे गुज़ारण जा ज़रिया न हूंदा। इन में कमाल जो सबक़ु हूंदो, इन में कमाल जी लोक ॾाप हूंदी, उन में कमाल जो हज़ारें सालनि जो इंसानी तजुर्बो हूंदो जेको हिकु पीढ़ी ॿी पीढ़ीअ जे हवाले कंदी। ॼाण, लोक ॾाप इहा माण्हूअ खां माण्हूअ ताईं इन कचहरियुनि जे शक्ल में, ज़ुबान जी कन तरफ़, जॾहिं पनो ईजाद न हुयो तॾहिं इंसान ॿिए इंसान ताईं नातिक आहे न ॿुधाए थो मुंतक़िल कयईं। तव्हांजो चए थो त हू हिकिड़ो पनो ठाहे थो, खल ठाहे, खल मां पनो कयईं, पोइ वरी अलामतुनि जे ज़रिए हिकिड़े मज़बूत सिरिश्ते तहत हुन पंहिंजे आवाज़नि खे अखरनि में, अखरनि खां पोइ लफ़्ज़नि में अहिड़ो अभ्यास करायो जो लिखण ऐं पढ़ण में अची वियो। हाणे वॾो फ़ाइदो थियो इंसान जो। आउं चवां थो त उहे दुनिया में उहे माण्हू जिन उकर कई पहिरीं, हो जेको ज़ुबान खां ज़ुबान ताईं इल्मु हुयो, उन खां जॾहिं तरक़ी करे इंसान उहे आउं चवां दुनिया जा वॾे में वॾा साइंटिस्ट हुआ हुया जेके डेटा साइंटिस्ट हुया। अॼु जो डेटा साइंटिस्ट जेकॾहिं असां एलन मस्क खे चऊं, अॼु जो डेटा साइंटिस्ट जेकॾहिं टिमिथ खे चऊं, अॼु जेकॾहिं श्मिथ हेल खे चऊं असां डेटा साइंटिस्ट दुनिया जो, त आउं सम्झंदो आहियां त जेको कल्ह हज़ारें साल अॻु उहो अण ॼाण माण्हू, एक्स माण्हू जेको चवंदा आहिनि नामालूम माण्हू, जिन पहिरियों अखरनि जो ठाहिण जो फन सिखियो हो ऐं जिन उन्हनि अखरनि खे तरतीब ॾेई वरी उनखे अहिड़े नमूने सां तरतीब ॾिनी जो मां जीअं चवां थो, मां चवां थो हे काठो आहे, काठो आहे, त इहो जेको मां उकरियो, यादि रखी छॾियो अखर उकर मूं निकितल आहे, जेको वण ते उकर थींदी, उकर बि न का शइ, त उहो जेको उकर कंदो, उकारींदड़ हुयो, त
उहो न सिर्फ़ु ज़मान मकान खां निकिरी वियो, हाणे इल्मु हज़ारे सालनि ॾे खॼी वियो, हिकु धक में पन्नू त अची वियो न, खल त अची वई न, वणजी उहा ॾाली त अची वई न जंहिं ते उकर थियल हुई। या ॿी ॻाल्हि आहे त सॼी दुनिया जूं जेके उकरूं आहिनि थियल, उहो मिस्र हुजे, बाबुल हुजे, मायन सिविलाइज़ेशन हुजे या चाइनीज़ सिविलाइज़ेशन हुजे, उहे घणी भाङे के 60 सैकड़ो के 75 सैकड़ो के 85 सैकड़ो भॼी पियूं आहिनि। ख़बर पइजी वई आहे त इहे छा आहे। यानी मेसोपोटेमिया त हिकु अहिड़ी बि शइ लधी अथऊं जेको जदी जेको टिमोथीअ जो नालो थो ॿुधायूं, उन चयो कि इन्हनि भाॻनि खे कैंसर जे इलाज जी बि ख़बर हुई। हे ताज़ा हिकिड़ा माना शॉकिंग ॻाल्हियूं थियूं आहिनि, ताज़ियूं। हज़ारे साल अॻु जिन माण्हुनि उकर जे ज़रिए पंहिंजी ॼाण ॿिए ताईं आंदी, उहो आऊं चवंदो आहियां वॾा दुनिया जा डेटा साइंटिस्ट हुया, वॾे में वॾा तिंडिया, ओ फाउंडर डेटा साइंटिस्ट इहे हुया जिन उकर में पंहिंजो तस्वुर घाड़ियो हुयो। ऐं उन घाण जे सिरिश्ते खे आम माण्हुनि खे एजुकेट बि कयूं त हीअ हीअं आहे, या जेका सिधी लकीर आहे या आङुर आहे। आङुर सां कीअं लफ़्ज़ ठहनि था पिया उहे वरी हुन ॿुधाया, सम्झाया। ऐं ज़ाहिर को हिकु फ़र्दु कोन हूंदो, 100,000 माण्हू हूंदा ऐं 100 साल लॻा हूंदा आहिनि सिरिश्तनि खे ठाहिण जे लाइ, सुधाराया हूंदा। त उहो जेको माण्हू खां माण्हू ताईं जे ॼाण जो वसीलो जेको ओरल हूंदो, उहो अॼु खां के चयो थो वञे हलो त 11,000 साल पुराणे दौर जूं के 15,000 साल पुराणे दौर जा सिरिश्ता ठहिया हुया। नतीजतन इंसान जो वॾे में वॾो इनकलाब अची वियो जॾहिं माण्हूअ लिखणु शुरू कयो, जॾहिं माण्हू पढ़णु शुरू कयो, माण्हू पंहिंजे इल्म खे महफ़ूज़ करणु शुरू कयो, पाल विझणु सिखियो। हिन जी पाल पियल जेको अंब आहे, फ्रूट आहे, उहो असां खाऊं था। दुनिया तरक़ी कंदी थी हले त इहो जेको ज़ुबान खां कन ताईं जो सफ़र हुयो ॼाणनि जो, उनखे वरी हिकिड़ो नओं दग मिलियो, उहो हुयो हथ खां अखि ताईं जो सफ़र। मां लिखियो, अब्दुल्ला पढ़ियो, ऐं अब्दुल्ला पढ़ी वरी ॿिए ताईं ट्रांसफर कयो। यादि रखो, फ्राइड चयो न त इंसान वाहिद जानवर आहे जेको कमज़ोर तरीन जानवर आहे। ॼमे थो, पाण नथो ॼमे, ॼमरायो थो वञे। जे पाण ॼमे थो मुश्किलातूं थियूं बणजनि, जेको दाइपे जो चकर हूंदो। ऐं ॼमण खां पोइ 3 साल वरी जेके इंसान खे लॻनि था पिया ॿिए जे मथां काण आहे, काणाढ आहे, माउ जो काणाढो आहे, मां नथी खीरु पीआरेसि, मां नथी सार संभाल मरेसि, मरी थो वञे। एॾो कमज़ोर, कदु केतिरो अथसि, हेतिरो। शयुनि जो मरीज़ बि आहे, पर चए थो इहो छा सबबु आहे त दुनिया जे कुंड कुड़छ में हिजीअरो आहे, अलाए केतिरा जानवरनि जा नस्ल ख़तम थी विया। छो? फ्राइड 2 नतीजा कढंदो आहे, चवंदो इन ॿिनि सबबनि जे करे इंसान अञा वधीक तरक़ी कंदो थो वञे। तरक़ी त छा, सॼी दुनिया ते कंट्रोल कयूं वेठो आहे। हिकिड़ो सबबु इहो आहे त हुन में लचक आहे, हुन जे तबियत में। हो थधि खां गरम, गरम खां थधि में मुंतक़िल थियण लाइ हुनजी ज़िंदगी ख़तरे में नथी अचे। हुनखे लचक आहे, सम्झी थो वञे ऐं हुनजो तदारुक करे थो, ॼाण आधार। इहो ई सबबु आहे जो किथे कारो आहे त किथे अछो आहे। इहो ई सबबु आहे त किथे कदे नंढो आहे त किथे वॾो आहे। ऐं हे चवे थो त इहे पंहिंजो मुसलसिल ॼाण, मुसलसिल अमल जे हेठां हुन लाइ केतिरा उज़वा विञाया बि आहिनि, पुछ विञाए छॾियईं। हुन फ्राइड जे थ्योरी त इंसान जे जिस्म में हींअर 2 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इज़ाफ़ी आहिनि। हिकिड़ो कन जी पापड़ी ऐं ॿियो जेको आंटे जो वधियल सो अपेंडिक्स जेको असां कटराईंदा आहियूं जॾहिं बीमारी थींदी आहे। पर चवे थो त मुस्तक़बिल में हीअ पापड़ी बि ख़तमु थींदी वेंदी, छो त हिन जो कारज रहियल कोन्हे सवाइ माइन जे वाली पाइण जे। त उहो जेको इंसान वटि आहे लचक आहे ॼाण जी ॿिए ताईं मुंतक़िल करण जी, उनजे करे बचो। ॿियो हिन जे बचण जो वॾो सबबु हो त हिन खे तमीज़ अची वई। हो हिकु ई वक़्तु 2 शयुनि में तमीज़ करे पियो सघे त कहिड़ी शइ घणी भली आहे, कहिड़ी शइ घणी ख़राबु आहे।
लिहाज़ा इंसान जेको अॻिते वधंदो आहे उन ॼाण जे ज़रिए लचक जे ज़रिए त अॻिते हलंदो हलंदो हथियार ठाहींदो मशीनूं ठाहींदो हिकु वक़्तु अॼोके दौर में वञी उन जॻह ते पहुचे थो जो तव्हांखे इहो थोरो ॿुधायां त अॼु इंसान अॻे जेको इंसान सां ॻाल्हाईंदो हो अॻे इंसान जेको किताबनि में पढ़ी पुराणे हाणे पढ़जनि था किताब ज़बरदस्त नमूने सां घणे मिक़दार में पढ़नि था पिया पर जेके ईंदड़ वक़्त जूं पिशन गोयूं कंदड़ आहिनि उहे था चवंदा हाणे घणो वक़्तु न रहंदा इहे हाणे माण्हूअ जो राब्तो छा थियो आहे त माण्हूअ पंहिंजे हिकिड़ी ॿी मशीन ठाही आहे माना अॻे माण्हूअ जो माण्हूअ सां राब्तो लिखणु न कयो हुअईं पढ़णु न कयो हुअईं पर माण्हूअ खे इल्मु ॾिनो उन इल्म खे उन लोक ॾाहप जो नालो ॾिनो वरी माण्हू में किताब ठाहियो लिखण पढ़ण जो सिरिश्तो ठाहियो हाणे किताब जे ज़रिए हुन दुनिया खे ॿियनि खे ॼाण ॾिनी ऐं उन जो जेको अरसो गुज़रे थो पियो तव्हांखे ॿुधाईंदो हलिजे त 1950 ताईं इन धाको ॼमायो आहे इन सिरिश्ते 9,500 साल इंसान उकर ते हलियो आहे लिखण ते हलियो आहे पढ़ण ते हलियो आहे हींअर बि लिखणु पढ़णु आहे पर हींअर वरी मशीन बटण अची वियो आहे जो हाणे 2012 में अमेरिकन जे हिकिड़ी यूनिवर्सिटीअ जे हिकिड़ी हमरा ज़बरदस्त क़िस्म जी PhD कई त हीउ जेको माण्हुनि खां लिखणु खसियो था लिखणु त खसिजे थो न हाणे त टिक 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 ते थो कमु हले हाणे जेको लिखणु खसियो था इहो माण्हूअ खां नफ़्सियात जो अहम रुख खसियो था किथे ईअं न थी वञे जो हू मुकमिल ग़ुलाम बणिजी वञे छो त लिखण सां दिमाग़ खे हीअं दिमाग़ जी सोच गाबो आहे हिकिड़ो अहिड़ो डांदो आहे जंहिंजो रसो खुलियल आहे हेॾे थो वञे ख़बर ई नथी पई पवे ऐं इन में अहिड़ा ॾाह छा कंदा आहिनि त हिन डांद खे वछरियल डांद खे घोड़े खे काबू कयूं चवनि सां न मां हेॾो लिखंदो वञा जेको तूं सोचें थो सोचा चऊं त हाणे जेकॾहिं तव्हां उहो इंसान जो उहो कंट्रोल खसणु शुरू कयो माण्हू त वेल में अची वेंदो इन ते सवाल भरियल शुरू थिया नतीजतन छा थियो त हाणे हिकिड़ो टियों ॾाको अची वियो उहो आयो मशीन जो हाणे माण्हूअ मशीन सां हाल वाल करणु शुरू करे छॾिया हिंटिंग चवे थो माण्हूअ जो ज़वाल अचणु शुरू थियो अथव हाणे उहो हुनजी पंहिंजी हिकिड़ी मुर्दादिली सोच हुई उनखे डपु हुयो जीअं इंसान जो माण्हू जो ज़वाल जी तदाब आहे ई आहे मूंखे को मसइलो थींदो मां इसहाक सां सलाह कंदुसि इसहाक मूंखे हुन जो जवाबु ॾींदो मुंहिंजी दिलि थोरी हल्की थींदी मूंखे का ॻाल्हि करणी हूंदी मां राबिल खे चवंदो राबिल मसइलो राबिल चवंदो थी सघे थो तव्हां जेके शयूं सोचो था हे बि आहिनि त हाणे वरी निभागी मशीन छा अची वई आहे हाणे अमर फयाज़ इसहाक सां राब्तो करणु छॾे ॾिनो हाणे हुन मशीन सां ॻाल्हाइणु शुरू कयो अथई ऐं मशीन खे हिन वरी सोचणु अहिड़ो सेखारियो आहे जो मशीन सोचे वरी जवाबु ॾियणु शुरू थी वई अथसि हाणे इंसान अञा वॾे बहिरान में अची वियो आहे हलियो हाणे छा आहे त असां उहो मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते चवंदो मां रिपीट थींदो आहे जहिड़ो त असांजे ॻोठनि में एतिरियूं खटूं न आहिनि जेतिरा मोबाइल आहिनि हिकु घर में जेकॾहिं 10 भाती आहिनि त खटूं जे 8 आहिनि त मोबाइल 8 न हूंदा मोबाइल 10 ई हूंदा थी सघे थो 11 बि हुजनि हाणे मशीन माण्हू सां ॻाल्हाए थी मशीन जवाबु थी पई ॾिस ऐं हिकु इंसान जे लाइ हिकिड़ो ख़तरो पैदा थी वियो आहे हलियो त किथे मशीन हिनखे ॿाहूं वॾियूं करे हिकु पासे ॾे त न गियूं थी वञे हली यानी इंसान वटि जेको बुनियादी तौर ते जेको उहो थींदो आहे इंसान इल्म जे बारे में जेको तसवुर हूंदो हाणे उहो ख़ैरनि सां मटिजी वियो आहे हाणे मां चयोमांसि चैट GPT खां पुछियो आहे इहा रिपोर्ट सही नथी ॿुधाए हाणे जॾहिं माण्हू इन जॻह ते पहुतो आहे त ठीकु आहे 100 ख़दशा पंहिंजी जॻह ते हुजनि पर हिकिड़ो ख़दशो इहो बि आहे जेको डॉक्टर टिमोथी चवे थो पियो ऐं ॾाढी अलार्मिंग ॻाल्हि आहे ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे थी सघे थो डॉक्टर इसहाक जन या तव्हां में जेके बदीब ऐं शाइर वेठा हुजनि उन जे अंदरि में हिकिड़ी कुरकुरा अची वञे कुंवरोपण अची वञे टिमोथी पियो चवे त मुमकिन आहे त हिकु वक़्तु अहिड़ो अचे इंसान परफेक्शन थियण जे चकरनि में अची मशीन बणिजी वञे हलियो पाण बि
दिल जे जाइ ते दिल जी हिकिड़ी मशीन हणाए छॾियईं, फिफड़नि कमु शुरू, थोरो फिफड़ मसनूई पइजी विया, जंहिंजो हुन साइबोर्ग नालो रखियो आहे। चई जॾहिं इन जॻह ते पहुचंदो त एॾो परफेक्ट कंदो जो हीअं जो जीअं पाण टीटक जी ॻोठ जी हूंदी आहे, फ़र्ज़ु कयो हुन वरी मिसाल ॾिनो आहे गन जो, चई हीअं गन सिधी करे गोली हलाईंदो, ज़ीरो कैलिब्रेशन ते वञी लॻंदी, यानी हेॾे होॾे बि न थिड़ंदी, तुज़ थींदी। वरी मां जॾहिं टिमोथीअ जो सॼो मां इंटरव्यू पढ़ियो, वरी उन खां पोइ हुनजो अञा मां हिकिड़ो किताबु नंढड़ो उहो मां जॾहिं पढ़ी बीठुमि त मुंहिंजे मन में हिकिड़ो सुवालु आयो, वरी मां वरी उछले बि छॾियो, अञा ताईं जवाबु मूंखे न आहे मिलियो हुनजो। मां चयो त थी सघे थो इंसानु उन पासे ॾे बि वधे जो इंसान खे ग़लती, चुक, भुल उहो माण्हू खिसकिजी वञे। ऐं इहो हिकिड़ो अंग्रेज़ीअ में फिल्म आयो आहे हिकिड़ो, न नालो मूंखां हींअर विसरी वियो आहे जो, उन फिल्म में ईअं आहे त हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे डॉक्टर ॻोल्हींदा आहिनि माण्हू ॻोल्हियो, मशीनुनि सां रुॻो ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा आहिनि माण्हू किथे आहे, माण्हू किथे आहे। असल में छा थींदो आहे, सिस्टम में गड़बड़ अची वेंदी आहे, सिस्टम में गड़बड़ थी आहे। पोइ कंहिं चयो तुंहिंजो पंहिंजे हिन तबिके में हिकिड़ो माण्हू आहे जंहिं हरकत कई आहे, छो माण्हू आहे, माना माण्हू आहे असांजे विच में जेको पाण बि सोचे थो। सवालु ॾिसो, अच्छा पाण जे विच में माण्हू अची वियो आहे, ॻोल्हियो, अची मशीनूं था हलनि, अची ट्रेकर्स हलनि था, पोइ ख़बर पए थी त हिकिड़ो पोड़ो हिकिड़ो माण्हू गार में वेठो हूंदो, मसे तरह निकिरी हिकिड़े घर में अची फाथो, उन चवंदा अड़े कुझु माण्हू थियो, कुझु मशीनूं लॻा पिया आहियो, लिहाज़ हुन नाश्तो पंहिंजी मर्ज़ीअ सां पचायो आहे, सॼो सिस्टम हुनजो अबतर थी वियो आहे। माना हिकु वक़्तु ईंदो जो इहो मूंखे इहो लॻंदो आहे त सॼे जो सॼी इंसान ज़ात नई दुनिया, थी सघे थो 2082 हुजे, थी सघे थो 2350 हुजे, पर इन में हुजनि त चुक केरु थो करे। अॼु इहो इनकलाबी इन्हनि में CSS जे एग्ज़ाम्स में चयो थो वञे त बहितरीनु पेपर केरु थो पियो करे, सुभाणे ईअं थी वञे हलियो त न ॾिसो चुकूं केरु थो करे, छो त चुक सुहिणी आहे, चुक में सूंहुं आहे, भुल में सूंहुं आहे। मूंखे मूं पिरनि भोराईअ में भाल कया, इहो जेको भाल आहे न इहो भोराईअ में थिए थो, इहो परफेक्शन में कोन थो थिए, परफेक्शन तव्हांखे वणे ई कोन थी। टाइलूं ॾिसो, टाइलूं मशीन थी पई ठाहे, पोइ इहो छा सबबु आहे त हैंडीक्राफ्ट छो थी अञा वधीक वैल्यू रखे, छो त हैंडीक्राफ्ट में भुल हूंदी आहे, हैंडीक्राफ्ट लकीर खां निकिरे थी, उन ॿुधाए थी त मां माण्हूअ जी ठहियल आहियां। त जॾहिं इंसान वञी इन जॻह ते थो वञी पहुचे त पोइ इंसान जो अकुल, इंसान जो फहम, इंसान जी ॿोली ऐं इहो हज़ारे सालनि जी जेका लोक ॾाप आहे, इहा कहिड़ी जॻह ते थी पई पहुचे, इहा त दुप थींदी थी वञे, ॿाहिरि ईअं लॻे थो पियो। 1895 में H.G. विल्स किताब थो पियो लिखे, द फर्स्ट मून ऑन द मैन, द फर्स्ट पर्सन ऑन द मून, फर्स्ट मैन। वरी किताब थो पियो लिखे द टाइम मशीन, इंडियन में जहाज बि कोन्हे ठहियल। हुन साइंस ऐं टेक्नोलॉजी जा पेर अहिड़ा रखिया हुया जो क्या बात है, फर्स्ट क्लास। उन वक़्तु जहाज ई कोन ठहियल हुयो, पर उन माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां त ॿाहिरि था पिया वञो, धरतीअ खे त तव्हां छॾींदव, अॼु न छॾियो सुभाणे छॾींदव, सुभाणे छॾींदव, मथे साल छॾींदव, पर धरती छॾणी पवंदव। हिकिड़े पासे ॾे मशीनूं तव्हांखे मशीन ठाहिण जे चकरनि में आहिनि, तव्हांखे वॾा वॾा फ़लसफ़ी तव्हांखे नई दुनिया जा ख़्वाब था पिया ॾेखारनि। ऐं हाणे ताज़ो 2023 में वरी टिम मार्शल हिकिड़ो किताबु लिखियो अथव, द फ्यूचर ऑफ जियोग्राफी, पढ़ण जहिड़ो किताबु। हुन में चयो अथई डॉक्टर साहिबु, हुन में चयो अथई त हे मुस्तक़बिल, मां हितां जो मिसाल ॾियां, हुननि उतां जो वॾा मिसाल खयां हुया। हुन इहो चयो त आईंदे जो माण्हू, आईंदे जो रियल एस्टेट टाइकोन जे मलक रियाज़ हुयो पाण वटि, बहिरिया वारा चई आईंदे जा जेके वॾा वॾा हाउसिंग स्कीम्स थींदा उहे धरतीअ ते कोन हूंदा, खलाउनि में हूंदा। अॼु बुक करायो पंहिंजो प्लाट, द फ्यूचर ऑफ जियोग्राफी, चई तव्हां विड़ो था पिया हिननि में, को मसइलो कोन अथव, सदी वॾी अथव, तव्हां हितां भॼंदव, तव्हां कंहिं ॿिए जहान ॾे हलिया वेंदव, तव्हां अहिड़े जहान में हलिया वेंदव जिते तव्हांजो तसवुरु कोन हूंदो। द फ्यूचर ऑफ जियोग्राफी, इन खां अॻु में 2 साल अॻु में किताब लिखी द प्रिज़नर्स ऑफ जियोग्राफी, चई तव्हां ग़ुलाम हो। ॾिसो सोचण वारा काॾे था सोचनि,
तव्हांखे इतलाउ ॾेई छॾिजे त हींअर ताईं 688 माण्हुनि मुरीख ते रहण जा डोमिसाइल वठी छॾिया अथव दुनिया में। मुरीख ते हिन जी प्लानिंग थी पई हले त कीअं कॉलोनीज़ ठाहियूं। फ्यूचर ऑफ जोग्राफीअ में हो था पिया कनि त हाणे जेका जंग आहे, हाणे जेका ॾेखाव आहे, इहो ख़ला में थींदो। हे जेको हाणे एलन मस्क मथे छॾियो स्टारलिंक, छा हुयो? हे कब्ज़ो करिणो आहे जेको मथे हले थो पियो। इंसान वञे काॾे थो तव्हांखे ॿुधायां? ऐं तव्हां कहिड़ी जॻह ते बीठा आहियो ऐं तव्हां दुनिया जी मार्केट में पंहिंजो पाण छा ॾींदव, इन जी अॼु पखेड़ थोरी पाण करणी पवंदी। हिक पासे मां उन पासे जो मां तव्हांखे मंज़र ॾेखारींदे जी कोशिशि थो पियो कयां। ॿाहिरि दुनिया जा माण्हू जिन वटि एतिरी तो हैव थी वई आहे, एतिरो हुननि वटि माल अची वियो आहे, जिन खे ख़बर नथी पए त सीड़ायूं किथे। हाणे उते था सीड़ाइनि, हाणे उहो मशीन में था सीड़ाइनि, हाणे उहो AI में था सीड़ाइनि, पंहिंजी हथ जी ठहियल सिरिश्ते जी। हाणे उते था सीड़ाइनि हुन में। हाणे उहो ख़लाउनि में कॉलोनी था ठाहिनि। उते सिंधी माण्हू किथे आहे? उते सिंधी ॿोली किथे आहे? भाई मां चवंदो आहियां, डॉक्टर इसहाक चवंदो आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा वारा चवंदा आहिनि, अदबी बोर्ड वारा चवंदा आहिनि, पाण जा जेके किताब सिंधी सभा जहिड़ा लिखनि था पिया उहे चवंदा आहिनि, असां क़दीम, असां ज़बरदस्त क़िस्म जा माण्हू। उन्हनि खां सवाल आहे त जेकॾहिं 5 सालनि खां पोइ, 10 सालनि खां पोइ जॾहिं तव्हां ख़ुदि वखर जो हिसो बणिजी था पिया वञो, दुनिया तव्हांजे कॾहिं घुमे थी पई, न त तव्हां किथे आहियो? तव्हां दुनिया खे ॾियण लाइ छा आहे तव्हां वटि? पोइ साईं ज़रदार शाह ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत जुमिलो इस्तेमालु कंदो आहे, चवंदो आहे हर जॻह ते त असां सिंधी माण्हुनि वटि 3 शयूं आहिनि ॾियण जे लाइ। हिकिड़ो आहे मोहन जो दड़ो, इंडस स्क्रिप्ट, मोहन जो दड़ो ॾेई सघूं था, दुनिया लाइ गुज़ारत आहे। हिकिड़ो आहे शाह जो रिसालो, सभ का पिरियां खां पूॼे, नीह निणे गुण ॻाल्हि, जा चितायम चित में सॼण साथो ॿुधे, लात जा लतीफ़ जी सॼण सॾु तुंहिंजो सुझे। शाह जो रिसालो हिकिड़ो अहिड़ो रिसालो जेको दुनिया जे आलमनि जे साम्हूं अञा ताईं असां रखियो ई कोन्हे। असां पाण पढ़ी डॉक्टर साहब थो चवे बसि कमाल आहे, अनीस थी पई चवे बसि साईं हद, ताया दुनिया जो वज़ीम तरीन शाइर दुनिया खे ॾिनो आहे, दुनिया जे मार्केट में पंहिंजो पाण आंदो आहे। जो चयो जेको खेड़े सो खाए, तव्हां छा था पिया सम्झो साइंस न आहे छा? जंहिं चयो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। AI जो हिकिड़ो बुनियादी उसूल अथव, कंप्यूटर जो अब्दुल्ला मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, AI जो गुरू आहे। AI 2 उसूलनि ते थी कमु करे, कंप्यूटर 2 करेक्टर्स ते कमु थो करे, बाइनरी 0-1। तव्हांखे ख़बर आहे AI छा ते कमु थी करे? AI काज़ एंड इफेक्ट ते थी कमु करे। सबब ॾियो उहो इफेक्ट ठाहे थी वई, काज़ एंड इफेक्ट। AI जो सॼो प्रिंसिपल, AI जो जेको गुरू हुयो उन चयो इन में काज़ एंड इफेक्ट कढो त ख़तमु। ऐं AI जे गुरूअ चयो हुयो त शाबस आहे लोक ॾाप जे माण्हुनि खे, शाबस आहे उन्हनि माण्हुनि खे जेके हज़ारे सालनि जे तजुर्बे में असांखे इहो ॿुधाए आयल आहे त जेको पोखींदव सो ई लुणंदव। इहो इंसान जो तजुर्बो आहे, इहो फितरत जो उसूल आहे। त AI करे इहो थी त जेको तूं मूंखे ॾे थो इहो ई त तोखे मिलंदो न। माना ॿोली लोक ॾाहप AI में जॾहिं ढलिजे थी, AI पंहिंजे प्रिंसिपल में जॾहिं उनखे दाख़िल करे थी पई, उन वक़्तु इहो काज़ एंड इफेक्ट कमु थो पियो करे। उन काज़ एंड इफेक्ट में जेको असांजे सिंधी ॿोलीअ जी जेका लोक ॾाहप आहे, उनजो जेको पद आहे, उनखे जेको अॻिते हली वञे थो पियो, त हींअर तस्वुर त सॼा मटिजी विया आहिनि। इन काज़ एंड इफेक्ट में सिंधी ॿोली ऐं सिंधी ॿोलीअ जी जेका लोक ॾाहप आहे, इहा कहिड़े क़दुरु असां पंहिंजे हिन मार्केट में रखी सघूं था। कुझु साल हुया अॻ में सोशल साइंसिस न हूंदी, सोशलॉजी हूंदी हुई। कुझु साल अॻु इहा ॿोलीअ वारी जेका हूंदी आर्ट्स में शामिलु कई वेंदी, ह्यूमैनिटीज़ में शामिलु कई वेंदी। अॼु इहा लिंग्विस्टिक साइंस थी वई आहे, इहा सोशलॉजी सोशल साइंसिस थी वई आहे। मार्केट जो तस्वर सॼी दुनिया में इहो दुकान कोन रहिया न। हाणे दुनिया बाज़ार, अॻे जेको हूंदो न बाज़ार हूंदी न, मार्केट हूंदो, उन में दुकान हूंदा हुया।
हाणे हुननि चयो त न इहो दुकान वारो सिरिश्तो न आहे। हाणे तव्हांजे घर में मार्केट आहे, तव्हां मोबाइल खोलियो था पिया, मोबाइल में तव्हां मार्केट कयो था, तव्हां हिते जो हिते तव्हांजे साम्हूं मज़े जी ॻाल्हि आहे। हूअं तव्हां दुकान ते वञी मैक्स बचत ते वञी दाऊद में वञी तव्हां रेक जे साम्हूं फासी पवंदा, शैम्पू कहिड़ो खणा, पर उहो तव्हांखे कंपेयर करे ॿुधाए थो त कहिड़ो शैम्पू खणणो पवंदो। तुंहिंजे हथ में मार्केट आहे, यार हिन मार्केट तो वटि आहे। इन मार्केट में जॾहिं सॼो तस्वर अची थो वञे जो, तॾहिं त हिकिड़ी दुनिया में हिकिड़ी अजीब इकोनॉमी ज़ाहिर थी आहे। मज़े जी ॻाल्हि था, दुनिया में 2 मार्केट हूंदा सर, सॼे दुनिया में स्टॉक एक्सचेंज में 10 डाउन स्ट्रीट ऐं वॉल स्ट्रीट। पाण जूं जेके हे स्टॉक एक्सचेंज अथव न, हिननि जूं 2 जा मोहताज हूंदा हुया। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 12 साल थिया आहिनि, हिकिड़ो नओं मार्केट पूरी दुनिया में ज़ाहिर थियो आहे जंहिंखे चवंदा मैंडेरियन इकोनॉमी। ऐं गुज़िरियल साल खां वठी इंडियन इकोनॉमी आयो अथव लफ़्ज़। हाणे ॾिसो ॿोलीअ तरफ़ वञे कीअं थी, शिफ्ट कीअं थिए थी पई। हू चवनि था मैंडेरियन इकोनॉमी, चाइनीज़ इकोनॉमी। 2024 में चाइनीज़ मैंडेरियन इकोनॉमी पंहिंजी ॿोलीअ खे इस्तेमालु करे $6 अरब जी बिज़नेस कई आहे। गूगल खणो मैंडेरियन इकोनॉमीअ जी, मैंडेरियन छो नालो रखियो अथऊंसि? मैंडेरियन रखियोसि जेके सॉफ्टवेयर अचनि था, जेके कंप्यूटर अचनि था, जेके हुआवे कंपनी जेका थी, जेका टिकटॉक जेका आई आहे, उनजो बुनियादु चाइनीज़ ॿोलीअ ते आहे। उन्हनि चाइनीज़ ॿोलीअ खे उन्हनि मार्केट करे $6 बिलियन हिकु साल में कमाया। मां यूनिवर्सिटीज़ में वेंदो आहियां, मूंखां सिंधी डिपार्टमेंट जा ॿार पुछंदा आहिनि, साईं असां ॿुधायो असां वेल में अची विया आहियूं, सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल किथे आहे, सिंधी ॿोलीअ जो आईंदो किथे आहे? हलो सिंधीअ में असां मास्टर्स करे ॿाहिरि था पिया अचूं, मुंहिंजी खपत किथे आहे, मुंहिंजो मार्केट किथे आहे? तव्हांखे इते ई अॼु हिकिड़ो जेकॾहिं अजीब हिकिड़ो माना हैरान कंदड़, सफ़ा हैरान कंदड़ थो ॿुधायां। हींअर पंजाबी ॿोलीअ ते जेका व्लॉगिंग थी आहे, गुज़िरियल साल 2024 जो रिकॉर्ड, 2025 जो हींअर ताईं न पहुतो आहे। 2024 में सिर्फ़ु पंजाब जी हींअर पाकिस्तान इकोनॉमिस्ट वारनि जी रिपोर्ट आई अथव। सर पाकिस्तान जहिड़े मुल्क में जॾहिं तव्हां वटि 8 अरब अचनि, पैसा अचनि ऐं पंजाबी ॿोलीअ जे बुनियादनि ते व्लॉगिंग में अचनि, त ज़रूरी इहो चइबो त यार ॿोलीअ जो त मार्केट अचे थो। हुन पंजाबी ॿोलीअ में व्लॉगिंग कई आहे, हुन पंजाबी ॿोलीअ में लोकलाइज़ कयो आहे सिस्टमनि खे, ऐं उहे पंहिंजा करे हुननि पंहिंजी पैनलिंग कई आहे, हुननि पैसा कमाइण शुरू करे छॾिया अथऊं, मार्केट में आणणु शुरू कयो अथऊं। त हिकिड़े पासे ते दुनिया पूरी जो पूरी हींअर नई हिकिड़े पैराडाइम शिफ्ट तरफ़ थी वञे हली, जिते उहा सॼी ॿोलियुनि जे ॿोलियुनि ते बीठल हिकु अहिड़ी बिल्डिंग ते बीठल आहे, जंहिं बिल्डिंग जो बुनियादु सिर तव्हांजो लफ़्ज़ आहे, तव्हांजा जुमिला आहिनि, तव्हांजी ॼाण आहे। असां सिंधियुनि खे ख़बर न आहे त असां छा आहियूं। उन सर्किस जे हाथीअ वांगुरु मूंखे हिकिड़ो मिसाल खणणो पवंदो आहे। हिकिड़ो चीफ सेक्रेटरी हूंदो चाचो अलीअनो पंवर, हुन हिकिड़ो दोस्त हूंदो जेको गॾु पढ़ियोसि 5 दर्जे ताईं, वलण ख़ान। उनखे वठी आयो, वीचारो वेठो हूंदो मैखाने ते वेठो हूंदो, कराची वेठो, चीफ सेक्रेटरी सिंध जो प्रिंसिपल पोज़ीशन आहे। जुमे जे ॾींहुं ते चई वलू किथे घुमंदे? चई मूंखे उहो जिते जानवर वेठा हूंदा आहिनि उते वठी हलो। जानवरनि ॾे वठी वियुसि राणी बाग, हुते जेको गार्डन सॼो वेंदो आहे कराचीअ में। घुमी फिरी हिकिड़े ॾिठईं त हाथी आहे, हाथीअ ते हिकिड़ो बिहारी वेठो आहे, सीपकड़ो HB पेंसिल जहिड़ो सफ़ा सन्हड़ो, HB पेंसिल जहिड़ी वरी चए बुक अथसि, हेॾां थो हाथीअ खे धिके, होॾां थो हाथीअ खे धिके। हे बीह रहियो वलू ख़ान। त अलीअने पवन चयोसि अॻिते हल न। चई मां अॻिते हलां थो, पर ॿुधाए जानवर जो नालो छा आहे? चई हाथी आहे। छो नथो न ॾिठी थी? चई ॾिठी अथमि। तोखे ख़बर आहे हाथी आहे? चई हा मूंखे बि ख़बर आहे हाथी आहे। हे जेके बि टिकेटूं वठी अंदरि आया उन्हनि सभिनी खे ख़बर आहे हाथी आहे। हाथीअ खे ख़बर न आहे त उहो हाथी आहे। जे न हाथीअ खे ख़बर पइजी वञे त मां हाथी आहियां, मूं में केतिरी ताक़त आहे। मां जे छड़ो कंध हुरियां त इहो जेको इहो सीपकड़ो अथसि इहो किरी पियो, छड़ो सूट रखेसि हुनजो साह वञे हलियो। त जेको वलू ख़ान जो जेको जुमिलो आहे इहो पाण सिंधी माण्हुनि लाइ, पाण जे लाइ वरी ॾोक ॾाप रखियो वेठो। दुनिया जहान चए थो तव्हां सिंधी हीअं आहियो, तव्हांजी सिंधी ॿोली अहिड़ी आहे। मज़े जी तो ॻाल्हि ॿुधायां, डॉक्टर साहिब 1876 में तस्वुर उभरियो हुयो
इंडो यूरोपियन जो जंहिंमें नाफ़िज़ बि थी वियो हलियो थ्योरीज़ में त दुनिया जी जेके वॾे में वॾी ॿोलीअ जी जेको ख़ानदान आहे इंडो यूरोपियन आहे प्रोटो इंडो उहो 150 सालनि खां वठी सां इहो हलियो आहे 150 साल गुज़रण खां पोइ 2006 में हींअर स्पेन जो डॉक्टर आहे कार्लोस कोएल्स उहो चवे थो पियो त इहो इंडो यूरोपियन न आहे इहो सिंधी यूरोपियन आहे तव्हांखे मां कढी ऐं दोस्त खे चवां थो पियो तव्हांखे लिंक तव्हांखे ॾेखारे हिन जॻह ते त दुनिया जा माण्हू हिन ते चवंदा नाम चॉम्स्की 2002 में चयो हुयो त जॾहिं सॼी दुनिया ॿोलीअ जे क्राइसिस में ईंदी त पोइ हिन सिंध तरफ़ ॾिठो वेंदो छो सिंधी ॿोली एतिरी पुराणी आहे इन मार्केट जे लाइ बजाय जो डॉक्टर इसहाक ताणे मुंहिंजे लाइ तमामु घणा लफ़्ज़ इस्तेमालु कया था उन्हनि खे प्रैक्टिकली बि करे सघां थो माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट वारो आहे बसि मां इहो 2-2.5 हिकिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॾेई ऐं पोइ वरी कुझु प्रोजेक्ट्स आहिनि उहे ॾेखारियूं था पिया त सिंधी ॿोलीअ खे असां मार्केट तरफ़ कीअं धिकियूं था ऐं लोक ॾाप खे कहिड़े नमूने सां असां लोकलाइज़ कयूं था पिया उन में तव्हां छा करे सघो था पिया छो त हींअर ताईं सॼी दुनिया मशीन ड्राइविंग तरफ़ वई आहे हाणे डॉक्टर साहिब इहो चयो थो पियो वञे हलियो त 2030 खां पोइ मशीन ड्राइविंग ख़तमु थी थिए माइंड ड्राइविंग शुरू थिए थी पई यानी जिते दिमाग़ इंसान जो ज़रूरी थी वियो आहे उहो हाणे उनखे ॾींदा लोकलाइज़ कंदा उन में सर सां पहिरियों दफ़ो जेको इहो कयोसीं जेको शाह जे रिसाले खे असां ॾिठोसीं शाह जो रिसालो छो त असांखे हाणे मूंखां काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि भई माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट दर हक़ीक़त लैंग्वेज इंजीनियरिंग जो आहे तव्हांखे शाह जे रिसाले कहिड़ी ज़रूरत अबा शाह जे रिसाले जी ज़रूरत इन करे पई आहे त असांखे पुराणे खां पुराणो डॉक्यूमेंट इहो ई मिलियो आहे यानी 1793 में जेकॾहिं अब्दुल अज़ीम वारनि इहो न किताबत कराई हुजे हा त मूंखे घणाणनि जी मूंखे कोन थी का रिटर्न में मिले मूंखे अबुल हसन जी सिंधीअ जो को डॉक्यूमेंट कोन थो मिले लिहाज़ा उहो जेको 1793 खां वठी शुरू जेका असांजे हींअर परसो अरबिक जेका असां जेका अॼु ताईं असां हलायूं था उनखे असां डॉक्यूमेंट कयो आहे अहिड़ो डॉक्यूमेंट कयो आहे जो मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं इहो ॿुधाईंदो आहियां ऐं इहो चवंदे मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे त हींअर ताईं असां सिंधी ॿोलीअ जा तक़रीबन 118 मिलियन टोकन्स खे असां जनरेट कराया घणा अब्दुल 118 क्रॉस थियो हूंदो मुंहिंजे ख़्याल में 118 मिलियन लफ़्ज़नि जो टोकन असांजो रखी करे असां ऑनलाइन रखी छॾियो आहे जेके AI जा सिरिश्ता उतां ईअं था पिया खणनि जीअं असां ख़ैरात कई आहे ख़ैरात मां हींअर करे लफ़्ज़ थो पियो चवां त उर्दू वर्ड नेट ते अनीस सुञाणींदी हूंदनि डॉक्टर सरमद वारनि खे 6000 लफ़्ज़नि जो वर्ड नेट सरिश्तो रखी करे 53,000 रुपयनि में खपाइण लाइ रखियो अथऊं छो त असां गवर्नमेंट ओन्ड जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट आहे असां गवर्नमेंट वटि असां तव्हांजे ई पैसनि ते हे इदारा ठहियल आहिनि त असां सिंधी ॿोलीअ जो सॼो नेटवर्क स्ट्रक्चर असां कयो तव्हां खोलिजो त इहो नेटवर्क खे त उन में असां 118 मिलियन सिंधी लफ़्ज़ वरियुनि जा टुकड़ा वरियुनि जा ग्रामर वरियुनि जो स्ट्रक्चर ठाहे असां अहिड़ा सिरिश्ता ठाहे AI में सबमिशन शुरू कराए छॾिया आहिनि जो हींअर तव्हां चैट GPT जेमिनाई डीपसीक न जेके वॾा लीडिंग आहिनि जेके उन्हनि में तव्हां सिंधी लिखो त घटि में फ़ख़ुर सां चवणो थो पए पहिरीं त 3 साल अॻु सिंधी ईअं कोन आई अॼु सिंधी ज़बरदस्त बीठी आहे त असां हिकु हिकु लफ़्ज़ जो असां अहिड़ो स्ट्रक्चर डेवलप कयो आहे जो जीअं सिंधी माण्हू तव्हांजे साम्हूं जेकॾहिं लफ़्ज़ अचे थो महीनो त तव्हांजे अंदर में अलाए केतिरा हिकिड़ा सवाल उभरनि था पिया ईअं असां वर्ड नेटवर्क हिकिड़ो ठाहियो आहे जंहिं तहत हे सॼे जो सॼो सिलसिलो हले थो पियो सिंधी वर्ड नेट खां पोइ जेको हींअर असां अॻिते चैलेंज हुयो त भला इहो असांजो पाण में था ख़ाली चऊं इन खां बहितर न आहे त दुनिया जा जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि सां गॾिजी करे असां उनखे सिंधी ॿोलीअ जो सॼो सिस्टम मैकेनाइज़ करे ॾियूं उन में लोक ॾाप असां जुदा करे ॾियूं त भाई हे अवाम आहे हे असांजो ख़वास आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे सचल सरमस्त आहे हे असांजो सिंधी जेको आम आवाज़ आहे मुंहिंजी जेका नानी जेका मूंखे नंढे हूंदे भर में सुम्हारे ऐं मथे घर भर चीचूं हणंदी त लीख त कोन्हेसि का उहा जेका जुमिला चवंदी उहा जेका चवंदी त जेको पाले सो निपाए उहा जेका जुमिला उहे त रिकॉर्ड त करणा आहिनि मां हिकिड़ी शइ मां क्लियर थो तव्हांखे ॿुधायां मां फ़ख़ुर सां थो पियो चवां या मां दावा सां थो पियो चवां हींअर ताईं जेको AI में मूंखे चवणु ॾियो त अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में अहिड़ा जेके खर दिमाग़ ॿार जेके वेठा आहिनि इहे जेके हींअर AI ते कमु कनि था पिया असां दुनिया जा डेटा सेट्स खे ॾिसी रहिया आहियूं
ऐं इहा दावा सां थो पियो चवां त जेतिरो सिंधी ॿोलीअ में लोक ॾाप जो ज़ख़ीरो पियो आहे, घणा लख मिलियन। क़िबला तव्हां इहो उन पेज खे त खोलियोसि जेको स्टेटिस्टिक्स आहिनि, स्टेटिस्टिक्स में 118 मिलियन लफ़्ज़, जिन मां डॉक्टर इसाक 3 मिलियन 30 लख जुमिला, 30 लख उहे जुमिला आहिनि जेके सिंधी माण्हू ॻाल्हाए थो, 30 लख। ऐं उन खां पोइ वरी सर 1280 त ख़ैर ऑडियो आहे, हेठि अथव तव्हांखे 2 लख असांजा जेके वरी उहे इमेजिस जेके वरी हींअर OCR तरफ़ वञनि था पिया, हीअ शइ जेका 1,62,000 लफ़्ज़नि ते बीठी आहे, 1,62,000 जे ग्रामर ते वर्डनेट स्ट्रक्चर आहे। मां कोन थो चवां त तव्हां ताड़ियूं वॼायो, पर मां ख़ुशीअ जो इज़हार ज़रूरु कंदुमि त जॾहिं उर्दूअ वारा 6,000 जे प्रोग्राम ते 30,000 रुपया फ्री ऑफ कास्ट रखियूं वेठा न आहिनि, 30,000 रुपयनि में 6,000 जो नेटवर्क रखियूं वेठा आहिनि। असां 1,62,000 लफ़्ज़नि जो नेटवर्क ठाहे AI खे फ्रीअ में ॾिनो आहे, बसि सिंधी ॿोलीअ खे दाख़िल करे। ऐं इहे जेकॾहिं सिंधी ॿोलीअ जेकॾहिं AI में जेका पज़ीराई थी रही आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे त इन यूसुफ जे ख़रीदारनि में किथे न किथे अब्दुल माजिद बुरगडी यूनिवर्सिटी जेको तव्हां ई आहियो तरक़ी कर, उनजो इहो करेक्टर आहे। मां चाहींदुमि त उहो जेके हार्वर्ड यूनिवर्सिटी असां जेको असांजो हे ॾिसो, ऐं भयां थो त इहे डॉक्टर इसाक ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे, पंहिंजे गवर्नमेंट ऑफ सिंध जो वाहिद इदारो आहे जेको हार्वर्ड यूनिवर्सिटीअ सां गॾु कमु करे थो पियो। हींअर हार्वर्ड यूनिवर्सिटीअ जे मेन डेटावर्स में पंहिंजो अब्दुल माजिद बुरगडी इंस्टीट्यूट जो शाह लतीफ़ जो सॼो रिसालो, लफ़्ज़ लफ़्ज़ जी टैगिंग, लफ़्ज़ लफ़्ज़ जो ग्रामर कार्पस, लफ़्ज़ लफ़्ज़ जो हिन स्ट्रक्चर उहो पाण वटि रखियूं वेठा आहिनि। पर जेका असल ॻाल्हि इहा आहे, जेका विटाईपीडिया में असां चाहियोसीं त विटाईपीडिया खे असां रुख़ ॾियूं, हिकिड़ो अहिड़ो रुख़ ॾियूं जंहिंमें शेक्सपियर, जंहिंमें विलियम वर्ड्सवर्थ, जंहिंमें कीट्स, जंहिंमें सेफो। हाणे असां हिकिड़ो नओं सिलसिलो करे जेको लोक ॾाब खे दुनिया सां कनेक्ट करे मार्केटिंग वारे पासे ॾे आया आहियूं, उहो आहे सिंधी ॿोलीअ जे शाह लतीफ़ जे। डॉक्टर इसाक हिकिड़ी नई ॻाल्हि आहे, प्लीज़ जेकॾहिं को ॻाल्हाए थो महिरबानी करे, जेकॾहिं मंज़र चवे थी त भेटाई दुनिया जो वॾो शाइर आहे त प्रूव कयो न। कीअं प्रूव कंदव? प्रूव तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जो भेटाई जी हिकु हिकु बेत, हिकु हिकु वाई जो स्ट्रक्चर कढी दुनिया जे ॿोलियुनि में ॾियो, ऐं दुनिया जे ॿोलियुनि में उतां जे वॾनि जेके शाइर आहिनि उन्हनि खे अचो त हिते हाणे कंपेयर कयूं। ख़्याल इहो कीअं अदल बदल, ॻाल्हि साॻी हूंदी आहे। मां अगाड़ी जेका शुरूआती ॻाल्हि कई, ॻाल्हि सां ॻाल्हि साॻी आहे। सवाल इहो आहे त ॻाल्हि खे सादे नमूने सां केरु थो सम्झाए। उस्ताद जो अज़ीम कमु इहो आहे। ईअं जीअं सेफो ईरान हिन में यूनान में हुई, ईअं जेकॾहिं वर्ड्सवर्थ या शेक्सपियर जेकॾहिं ब्रिटेन में हो, ईअं जेकॾहिं स्पिनोज़ा जेकॾहिं इटलीअ में वेही करे ॼाण जा ज़ख़ीरा ॾिए थो पियो, भेटाई त हिते हुयो न। हाणे भेटाईअ खे दुनिया खे ॾियणो आहे त जीअं असां स्पिनोज़ा पढ़ूं था, असां शेक्सपियर पढ़ूं था, तीअं इटलीअ में वारे माण्हूअ खे सिंध जी कहिड़ी ख़बर, हुनखे हाला हवेलीअ जी कहिड़ी ख़बर, हुनखे शाह लतीफ़ जी ख़बर कहिड़ी। पर जेका दुनिया जंहिं पासे ॾे थी पई वञे, छो त दुनिया इंटेलिजेंस खां हाणे थकिजी पई आहे। दुनिया एॾो इंटेलिजेंस खां थकिजी पई आहे जो हाणे परेशान थी वियो आहे। इंटेलिजेंस हाणे हर माल 10 रुपए जे रेड़े ते थी पई सेल थिए। हाणे सॼी दुनिया घुरे थी इमोशन, मशीन कोन करे सघंदी। मशीन इहो सोचे ई कोन थी पई सघे, जेका डोपामिन जेको इंसान जो जेको अंदरूं हार्मोनल जेका तब्दीलियूं थियनि थियूं, मशीन नथी कराएसि। जॾहिं मां लतीफ़ जी सिट पढ़ां थो पियो त मुंहिंजे अंदर में जेका ऑक्सीटोसाइज़ थियां थो पियो, जेको मुंहिंजे अंदर में जेको स्वाभाविक अहसासु थिए थो पियो, उन लतीफ़ सॼे दुनिया जी हिन तरक़ीअ खे ॾिसी शायदि जंहिं वक़्तु चयो हुयो, मां हे लतीफ़ बेत मूंखे कोट करणु ॾियो, अला कारण ओठिया लेड़ा न्यो मलुर। शायदि दुनिया खे ॾिसी मूंखे ई लॻंदो आहे त इहा ससु हींअर सिंध लॻी पई आहे, ऐं उहा सिंध थी पई रड़ियूं करे दुनिया जे हिननि सभिनी बरखनि खे अला कारण ओठिया लेड़ा न्यो मलुर। इन रफ़्तार सां जेका वञूं था पिया, ईअं न वञो। न्यू निमाणी पाण सी बानी झले बुर, मूंखे बि गॾु वठी हलो, मां बायां।
मूंखे मारे मंझि पई मथां हुतन हुर। मां पंहिंजो जेको ज़िक्र कयां थी भई मूं वटि जेको आहे सिंध वटि तमामु वॾो अथव। ऐं आउं जेको चवां सिंधू कई कसाबनि खां आहे क़दीम नबिन बि चुमी आहे इहा धरती जी, मां इन नरगसी नारनि खां हटी करे थो चवां। मूंखे जेको सिंध जे लोक ॾाप में, सिंध जे शाइरीअ में ऐं सिंध जे जेके ॻाल्हियुनि में, सिंध जी जेका उहा अणपढ़ियल औरत, उहा जातीअ जी भली जतियाणी छो न हुजे, उहा जेकॾहिं सांगड़े भली ख़ासि खेलण छो न हुजे, उहा खैरपुर जी भले ॿुड़ी छो न हुजे, पर उन वटि जेका लोक ॾाप भरी पई आहे, जॾहिं मां उहा ॿुधां थो, जॾहिं हुन जूं ॻाल्हियूं थो पियो ॿुधां त मूंखे दिलि थी पई चढ़ी। त मुंहिंजे घर जी ॻाल्हि आहे, ऐं अहिड़ी घर जी ॻाल्हि आहे जंहिंजो मुस्तक़बिल हाणे अचे थो। यादि रखी छॾियो इन ॻाल्हियुनि जो अचे थो। होटलुनि कराची में वञो, महांगा तरीन होटलुनि में डॉक्टर इसाक तव्हां नोट कयो हूंदो, हाणे उहो जेको टेडी टाइप जहिड़ा हिकिड़ा माण्हू इहे करे बेरा रखिया वेंदा, उन्हनि खे हटाए देसी ड्रेसूं पाराइण शुरू कयूं त माण्हुनि खे न ॾियो। इन हो जेको चवंदा आहिनि पाण मरण महिल चवंदा आहियूं इन लाइ इन लाइ राजो, फितरत जो कानून आहे, मोटी अचो पंहिंजी जॻह ते। तूं घणो निकिरी वएं, तूं खलाउनि में निकिरी वियो आहीं, तूं घणो निकिरी वएं, तूं इंटेलिजेंस में हलियो वियो आहीं, तूं घणो निकिरी वियो आहीं मार्केटनि में, मोट माउ वटि, मोट पंहिंजी जॻह ते। जिते तोखे ॿुधाईंदो तूं केरु आहीं, हो तोखे न ॿुधाईंदा, हो चवनि था मां केरु आहियां। तव्हां नोट कयो, इंसान रिॼे थो। हिन AI, हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में माण्हू डिॼणु शुरू कयो, माण्हू दलेर न थियो आहे। इन डिॼ खे ख़तमु करण लाइ हबछ वधाई अथई, हबछ एतिरी वधाई अथई जो ॿिए जी रत पीअण में आहे। उते सिंध जो हिकिड़ो ॾाहो माण्हू जेको 350 साल अॻु में दुनिया खे लेसन ॾेई वियो, पर छॾियो जो 350 साल अॻु में इहो वेदांत। मूंखे डॉक्टर हैरत ज़रूरु थींदी आहे जॾहिं मां पेरा खयां हुया, ऐं मूंखे पक आहे त हीअ वीडियो ऑनलाइन थींदी, ऐं मूंखे पक आहे त हिनखे समय माण्हू ॾिसंदा, ऐं मां चैलेंज थो पियो कयां त इहो को दुनिया में तसौफ़ जो वॾो इब्न अरबी सम्झो वेंदो, न इब्न अरबी जो उस्ताद हूंदो बायज़ीद। इन बायज़ीद बुस्तामीअ खे कंहिं ॿुधाया त पाठ छा थींदा आहिनि, बायज़ीद बुस्तामीअ खे कंहिं ॿुधायो त इहा बाहि छा आहे, इहो पाणी छा आहे, इहो अरबा अनासर फ़लसफ़ो अरबीअ में आयो कीअं हुयो, उनखे कीअं ख़बर पई त ऋग्वेद में सॼो आहे इहो, दुनिया जे अवाइली किताबनि में। ऐं ऋग्वेद जो पहिरियों जेको श्लोक जेको अग्नि पाठ जो आहे, केॾो कमाल जो आहे, काज़िन इफेक्ट त ॾिसो। AI जो बुनियादी फार्मूलो ऋग्वेद जो पहिरियों श्लोक अग्नि, वो बाहि खे थो चवे तूं न जे मूंखे न साड़े, जुमिलो ॿुधिजो, तूं जो मूंखे न साड़े, तूं जो मूंखे ॾो न ॾे, तूं जे मुंहिंजी हैयत न मटे, शक्ल न मटे, मूंखे ॿुधाए मां तोखे बाहि छो छॾियां, बाहि सां हम कलाम। ऋग्वेद लिखियो किथे विया, सिंधू जे किनारे ते, मार्केट कंहिं कयो आहे, कंहिं कोन। छो भई मूंखे इहा ख़बर आहे त डिकन छा थो चए, मूंखे इहा ख़बर आहे ट्रम्प छा चयो। पाण सिंधी माण्हू सां वॾो मसइलो आहे, सिंधी माण्हू खे सिंधी ॿोलीअ ते शर्म अचणु शुरू थियो आहे, वॾो मसइलो बणिजी वियो आहे। मसइलो ईअं ई बणिजी वियो आहे जीअं पाण टंडे अलायार में हलूं, अचो त पाण सभु गॾिजी था हलूं, हिकिड़ी बस कराए। उते हिकिड़ो कोली आहे मुंहिंजो भाउ जेको वेठो आहे, बनीअ खे खेड़े थो रोंबे सां, उनखे अची चऊं था पिया तूं ई हिन धरतीअ जो असल वारिस आहीं, तूं ई इंडिजिनियस ओनर आहे हिन धरतीअ जो। चवंदो दिमाग़ ख़राब थियो थी छा, ईअं ई चवंदो, बिल्कुलु ईअं ई चवंदो, ॻाल्हाए कीअं थो चरियो आहे, मूंखे लाकअप कंदा आहिनि, मूंखे छॾाइण वारो को कोन हूंदो आहे, मां बस में वेहंदो आहियां त मूंखे वेहण लाइ को कोन चवंदो आहे, मां जे वेठो हूंदो आहे त मुंहिंजे भर में को वेहण लाइ तयारु न हूंदो आहे, जे ॾाढो हूंदो आहे त मूंखे उथारींदो आहे, बाहि ॾींदो उन्हनि खे, तूं मूंसां मानी खाईंदे। उहा जेका कोलीअ जी कैफ़ियत आहे, पाण सॼे सिंधी पढ़ियल लिखियल आहिनि, जंहिंजो असां क्लेम नथा करे सघूं त सिंधी ॿोली दुनिया जी पुराणी ॿोली अथव। हिते जेकॾहिं कंहिंखे चइबो आहे न त अंग्रेज़ी में BURN, बर्न, इहो ॿरण छा आहे,
तो इहो इसाक वेठो आहे मुंहिंजे मथां PhD टोकींदा चरियो थियो ऐं छा अच्छा मूंखे ख़बर न आहे मां त पॉइंटूं कढी ॾींदो थो हलां हे छा आहे मुंहिंजो पुटु 9 दर्जे में बायोलॉजी थो पढ़े उनखे कोई इहो चवे थो किताब थो चवेसि त बाटनी लफ़्ज़ लैटिनिक लातीनी ॿोलीअ मां बाटनी लफ़्ज़ आयो आहे छो त लातीनी ॿोलीअ में चवंदो आहे बोटानिक चयो वेंदो आहे माना ॿूटे खे हुन त इहो मूंखे शर्म न ईंदो आहे त ॿूटो बि त असां वटि आहे न भला ॿूटो बि माना असां वटि लातीनीअ मां आयो यानी अॼु ताईं फेसबुक ते इहे सवाल उभरंदा आहिनि त सिंधी ॿोलीअ में गिलास खे सिंधी ॿोलीअ में छा चइबो आहे हुनखे इहा ख़बर न आहे त गेलानी ऐं जेलानी ॻाल्हि में ॾेई साॻी आहे गाफ़ जीम में वेंदो आहे जीम गाफ़ में वेंदो आहे सिंधी ॿोलीअ में पाणीअ जा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदो ऐं महिरबानी करे तव्हां सभिनी खे फ़िक्र जी दावत थो ॾियां तव्हां ॻोल्हियो डिक्शनरी ॻोल्हियो अदबी किताब सॼे सिंधी ॿोलीअ में पाणीअ जो हिकु ई लफ़्ज़ अथव पाणी इन जा डॉक्टर ॿिया लफ़्ज़ न अथव उन मां कढंदव पाणियाठ पाणियारी अथव पाणीअ मां पर पाणीअ सां लाॻापियल जेके बि लफ़्ज़ ॿिया अथव उहे या त जीम जत में पिया अथव या झिरकीअ में पिया अथव या गाफ़ में पिया अथव या घे में पिया अथव छो ॻोल्हियो त उन्हनि खे त इहे जेके क़दीम तरीन जेके असां वटि जर छा हो पाणी आहे न जल छा आहे पाणी आहे न झिलमिल छा आहे पाणी आहे न झिल गिल झील झर झारो ॾिसो न झुत वरी साईं घात गुत घिड़ घिड़ण घाड़ो घूड़ो घिण घण सर तव्हां सॼा सिंधी ॿोलीअ में जेके लफ़्ज़ अथव इहो गाफ़ ऐं जीम में पिया अथव हाणे इहो न थोरो डॉक्टर इसाक अची इनखे हिकिड़े ताले खे खोले ॿिए ताले में घेरे ॿिए ताले खे खोले जेको ढकणी अंदरि ढकणी दॿलीअ में हूंदो आहे न उन खोले आख़िर में मिलंदो तव्हांखे झिल इहो झिल मां घिल थियो आहे घिल मां गिलास ठहियो अथव फार्मूलनि ते कमु करिणो आहे जॾहिं फार्मूलनि ते कमु करिणो आहे थोरी लैबिंग कई आहे त हाणे स्पेन वारो त चवे थो न त इहो इंडो यूरोपियन न आहे इहो सिंधी यूरोपियन आहे अॼु चवनि था त कंप्यूटर जी ॿोली बाइनरीअ ते कमु थी करे करे तव्हां ॿीणी लफ़्ज़ सिंधी न ॿुधो आहे ॿीणो करे रखियो अथई ॿिटो कयो अथई बाइनरी छा आहे ऐं हर मां दावत ॾींदो आहियां डॉक्टर साहिबु मुंहिंजो महबूब दोस्त आहे मां मिंटूं थो कयां ख़ुदारा हिन खे छॾे करे सिंधी ॿोलीअ रूटिंग ते कमु करायो अचो फार्मूलनि ते गॾिजी कमु कयूं उन में तव्हां वेही करे तव्हां वीडियोस भरियो हिकिड़ो त वॾो कुर्ब कयो तव्हां वञो ॻोठनि में हलिया वञो तव्हां वटि अवाइली टेक्नोलॉजी पई आहे तव्हां वटि अवाइली साइंस पई आहे एॾी अवाइली टेक्नोलॉजी पई अथव टेक्नोलॉजी सभिनी खे ख़बर आहे टेक्नोलॉजी अंग्रेज़नि जो लफ़्ज़ डॉक्टर इसाक सुरकापाइते में शाह साईं टक जो लफ़्ज़ घणा दफ़ा इस्तेमालु कयो टक आहे छा डॉक्टर नबी शान बलोच जी तव्हां लुग़त खणो टक कंदा उहा सीख जेका एट जे उन जॻह ते रखियल हूंदी जिते धाॻो अटकल सां ॿीणो थी वेंदो हो जंहिंमां धाॻो ठहंदो हो टक ख़ुदा जे वास्ते तव्हां इहा इटमोलॉजी अंग्रेज़ी जी खणो तव्हां त ज़रूरु खणिजो बिल्किस त इहो अंग्रेज़ी टेक्नोलॉजी जो लफ़्ज़ किथां आहे उहो चवंदा आहिनि अंग्रेज़ था पिया चवनि हार्पर डगलस जी डिक्शनरीअ में लिखियो पियो आहे त इहो 6000 साल अॻु सिंधूअ मां लफ़्ज़ आहे जेको टक हुयो जेका हिकु राड हुई साइंस सभु था चवनि लातीन जो लफ़्ज़ आहे लतीफ़ 8 दफ़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथव भिटाईअ कॾहिं कान सुई आहे ससुई पाण आॾो मिलाईंदा आहियूं लफ़्ज़नि जे पोयां जेको हूंदो आहे सिफ़त उहा अञा उन खां वधीक मज़ेदार सुहिणो कंदी आहे सुठी ॿुधल सुठी सम्झियल सुठी ॼाणू जंहिंजो ज़िद छा आहे निसुई निसो
यस, इहा ससुई उन में जेका सी अथव तव्हां लैटिनिक में ॾिसो ॼाण लैटिन मूं वटि ख़ुदा जे वास्ते लैंग इन मां पंहिंजो माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट जो मूं वटि हेॾो हिकिड़ो किताब पियो आहे पुराणी मोल लातीनी ॿोलीअ जो डिक्शनरीअ जेका वठी आयासीं ॿाहिरों, उन में लिखियलु आहे त अॼु खां 7000 साल अॻु इंडो लफ़्ज़ आहे सी यानी ॼाण। काॾी वञे मातम जो मक़ाम आहे पंहिंजो पाण जॾहिं कोलीअ वांगुरु थो कजे अहिड़ी मां छा सदियुनि जी मार ग़ुलामी असांखे हिन जॻह ते पहुचायो जो असां सच चवंदे बि लॼ था मरूं। असां नथा ॿुधाए सघूं त हे मां भिटाईअ खे कंहिं अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो, पाण वॾा प्रोग्राम कंदासीं फर्स्ट क्लास। सवाल इहो आहे त भिटाई खे आम माण्हू तव्हां कीअं पहुचायो था। मां घणो तव्हांजो टाइम वठी शायदि इहो ख्वाब हो, मुझे ख्वाब है तो मॉस्को में न, शिकागो में भी न, दुनिया के जै भी शहर में जे डॉक्टर इसाक जन PhD था कराइनि, जे तव्हां जन नदड़े नदड़नि जा PhD जा जन अप्लाई कयो था पिया, तव्हां थीसिस कंदा, तव्हां तहक़ीक़ूं कंदा। अॼुकल्ह त हीअ बि गूगल आहे न, गूगल स्कॉलर आहे न। जेकॾहिं को वजूदियत इटलीअ में हली ज़ाहिदा जेकॾहिं को PhD करणु चाहे ऐं इंसान जे आईंदे जेको मशीनी इंसान आहे, जेको आईफोन वठण जे लाइ गुर्दो थो विकिणे, जंहिं वटि इंसानियत एतिरी सिल्प थी वियल आहे जो हाणे हर शइ मशीन आहे। हाणे माउ पंहिंजे ॿार खे खीरु पीआरे चैट GPT खां थी पुछे। जॾहिं वञी इन जॻह ते पहुचे उते हिनखे वापसि इंसान बैक टू फ्यूचर वारो न, बैक टू पास्ट, बैक टू ज़ीरो, इना लिला वेना ले राजूं मोटी अच पंहिंजी जाइ ते। जॾहिं उन्हनि ते तहक़ीक़ूं थियनि, न उनखे सिंध जी ख़बर आहे, न शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ख़बर आहे, उन वक़्तु उनखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुनजे ॿोलीअ में मिले त हीअं बि सिंध में हिकिड़ो माण्हू आहे जंहिं चयो हुयो मोटी आहे पंहिंजी जॻह ते। अमुन तरफ़ मोटी आहे, सिंध जो लोक ॾाप जो गुल आहे जेको लतीफ़ जे शकल में आयो आहे, सचल जे शकल में आयो। उन लाइ असां भिटाईपीडिया वारो जेको तस्वुरु कयोसीं, मां चाहींदुमि त इहो 3 मिंटनि जी हिकिड़ी क्लिप आहे। काइंड भिटाईपीडिया आहे छा? भिटाईपीडिया दुनिया खे कीअं थी ॿुधाए ऐं इटलीअ जे माण्हूअ खे कीअं थी इटलीअ में लतीफ़ ॾे।
जिक्र आने दर बेहतर पे स्क्रीन पे चाहिए ग्रामर के हिसाब से बोलने तरतीब जो इसम सिफत ज़र्फ फ़ेल सब कुछ एक हकीकत है तो ऑडियो बुक शास्त्रीय शुरू सदस्य सफर डिजिटल नक्शा सदस्य दौर में सियासी समाजी हालत की टाइमलाइन शाह जे गंज खाने विकिपीडिया जे जोड़ना ताईं टाइमलाइन सब हिते मौजूद है बेत जो पायोधार पेज जिते मुख्य बेत समझाने गंज जी लिखत ने स्कैन कयल तस्वीर 13 इशारनि जा नुस्खा रोमन ऐं देवनागरी लिपि में मुतरजमा कारा केवल अंग्रेजी उर्दू पंजाबी फारसी ऐं अरबी जा तर्जुमा ऐं असां गॾु मसलूक ज़ियान पारां कयल दुनिया जे 203 ॿोलियुनि में तर्जुमा कया हर सुफ़ो QR कोड सां गॾु सभु हिकु हंधि विकिपीडिया सिर्फ एक वेबसाइट न है पर सिंधी ॿोलीअ जे लाजवाब लोकलाह ऐं शाह साईं जे फ़िक्र खे पूरी दुनिया ताईं पहुचाइण जी हिकु वॾी सक़ाफ़ती तहरीक आहे जेका सिंधी ॿोलीअ ऐं अदब खे जदीद टेक्नोलॉजीअ सां जोड़े हिन खे नई नस्ल ताईं पहुचाए थी तव्हां आलिम आहियो मुहक़िक़ आहियो शागिर्द या मिठाईअ सां मुहबत करो विकिपीडिया तव्हां लाइ हिकु अमला तहक़ीक़ी खज़ानो आहे शाह जो रसालो दुनिया में हर वक्त हर फर्द हर बोली ऐं हर स्क्रीन पे जो नक्श मिटायो अचियो सो सदा ही रहंदो आहे वेंदे वेंदे इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलिजो त इहो आवाज़ु AI जो हुयो कमाई कोन्हे वेंदे वेंदे ॿुधाईंदो हलिजे कि म्यूज़िक को या ये सॼो कुझु AI जो जनरेटिव AI आहे ख़्वाबु इहो आहे 2027 असां सन जेको पाण वटि रखियो आहे हयाती हूंदी आहे ज़रूरु हूंदी रब खां ज़रूरी छिकींदासीं 2027 में मुंहिंजो ॿारु मशीन सां ॻाल्हाईंदो छड़ो मुंहिंजो ई ॿारु छो दुनिया जहान जो जिते जंहिं बि ॿोलीअ में हू को बि अहिड़ो सुवालु पुछंदो जंहिंमें इंसान जे प्यार इंसान जे मुहबतुनि इंसान जे स्वाभाविक जज़्बनि जी ॻाल्हि हुजे उते भेटाई ऐं सिंधी ॿोली जा कोलब हुनखे मिलंदा वॾी महिरबानी तव्हांजी जेकॾहिं मां नौजवाननि जे सवालनि में विझंदो आहियां मेरा नाम नदीर हुसैन है नेशनल में पास आउट है गाड़ियों पैटर्न कराई वही असां जो जेको जो नस्ल वाला जेको मैं को जण अमलन या सन कुछ किस्मत या बता जड़ा हीरो में ते मौजूद मिडिल क्लास वाला था जेके गाड़ियों को असां जो को सॼो सिंधी समाज हो जेकी सोशल मीडिया वाला जेके समाज वेबसाइट में सॼो ॾींहुं उन ते वेठो आहे उन सां जुड़ियल आहे पर असां जो कोई ॿोली आहे या जेकी लॉकडाउन आहे या जेके इहे क़दीमी शयूं इन जो यूथ जो पोटेंशियल आहे वो सोशल मीडिया में सॼो ॾींहुं अटकी पई आहे उन खे पॉजिटिव तरफ़ कीअं धके ऐं उनखे ट्रांसलेट कजे त उहे हिकिड़े काराइते रुख में इन सोशल मीडिया सां इंटरेक्ट कनि हुन लाइ कहिड़ा क़दम वठजनि हुन खां अलावा मुंहिंजो मसइलो आहे तव्हांजे इन फील्ड सां रिलेटेड आहे असांजी जेकी इंग्लिश टू सिंधी डिक्शनरीज़ आहिनि प्ले स्टोर ते पियल आहिनि उन्हनि जेकी लुग़त आहे जेकी ॿोलीअ जो ज़ख़ीरो मेरो तमामु घटि आहे उन लाइ असां हिकिड़ी डिक्शनरी आहे ऑक्सफर्ड इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी जंहिंमें तमामु वॾो ज़ख़ीरो आहे कमाल जी जेकी आहे न ॿोली में समायल आहे अगरि उनखे डिजिटलाइज़ करे एप्लीकेशन फार्मी ऑक्सफर्ड खां राइट्स वठी असांखे ॾिना वञनि त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो कंट्रीब्यूशन हो थैंक यू सर हा थैंक यू सो मच मुरीद न मुरीद तव्हां नालो ज़मीर बाबा ॻाल्हि इहा आहे त जेको अॼुकल्ह जेको नौजवान अबतरीअ जो शिकार आहे उहो छड़ो पाण जे सिंध में न अथव पूरे दुनिया में नौजवान अबतरीअ जो शिकार आहे एतिरी अबतरीअ जो एॾी बेमानियत अची वई आहे ज़िंदगीअ में मां उन ते ई त मसाइब अॻ में पढ़ियो न इन खां वधीक बेमानियत छा हुजे त दुनिया में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उनमें चीन बि त अचे थो न चीन हिकिड़ो आईफोन वठण जे लाइ हिकिड़ो नौजवान गुर्दो विकिणे थो तव्हां अमेरिका में तव्हां सोशल क्राइम ॾिसो
BBC भरी पई आहे जेको सॼो जेको नौजवान यूथ जे पासे ॾे थी वञे, उहो बुनियादी तौर ते जेको स्ट्रक्चर समाजी स्ट्रक्चर आहे उहो ड्रथल आहे। सॼी दुनिया में हींअर ड्रथल मार्केट ओरिएंट थी वियो आहे, जो हाणे नफ़े जो जान थियो आहे। इनखे लीड केरु कंदो? उन में लीड छड़ो दुनिया खे कोन कंदो, पंहिंजे जे नौजवान खे बि लीड कंदो। तॾहिं ई कंदो जॾहिं तव्हां सिंध जे असल लोक ॾाप तरफ़ मोटंदव। ऐं उन में नो डाउट जे तव्हांजे ज़हन में इहो सुवाल उभिरियो आहे त ख़ुदि तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे थिए थो पियो, तव्हां वापसि हिन नौजवान खे कीअं था पियाणियो। तव्हांखे वरी वापसि लतीफ़ तरफ़ अचिणो पवंदो, तव्हांखे वरी तव्हां सिंध तरफ़ अचिणो पवंदो। सिंध में सभु कुझु पियो आहे मिठा, मां ई कोन थो चवां त कोन आहे। सिंध जीअं दुनिया में पियो आहे ईअं असां वटि पियो आहे। मां हिन जो हिकिड़ो नंढड़ो कोई ॿियो मां मिसाल ॾियां, सिंध स्पैरो, जंहिंखे साईं बदर अबड़े साहिब झंग झिरकीअ जो नालो ॾिनो हुयो। जीअं दुनिया में अंधी बुलण सिर्फ़ु सिंध में ई आहे, इन रोड़ीअ ऐं सखर जे विच में ईअं आहे न। दुनिया में खोड़ जॻह ते डॉल्फिन जा आहिनि पिया, उहे असां वटि न आहिनि, पर असां वटि जेका अंधी बुलण आहे उहा सिर्फ़ु हिते ई आहे। ईअं झिरकीअ जो हिकिड़ो नस्ल अथव, उनखे झंग झिरकी सॾियो वेंदो आहे, जंहिंखे बदर अबड़े कयो अथव। हिन में संजाना में हुन प्रोफाइल बि अथव। तव्हांजे इतला लाइ अर्ज़ु कयां त उहा सिंध में हींअर नापे थियणु शुरू थी वई आहे, छो त उहा रहंदी बबुर में आहे, उहो पंहिंजे घरनि में ॼण न रहंदी। हाणे बबुर जी जो कटाई थी वई हली, त झंग झिरकी थ्रेट में अची वई आहे हली। ईअं ई अंधी बुलण आहे। त चवण जो मक़सदु जॾहिं समाजी सिरिश्तो सियासी कल्चर में अची करे आलूदो एतिरो थी वियो आहे जो पुता जो सुवाल उभिरे थो पियो त हिनखे दॿ केरु लाहींदो। आउं भायां थो पियो त इहो कंहिं हिकु धुर जो कमु कोन्हे, इहो सॼे समाज जो, सॼे सियासी स्ट्रक्चर जो, सॼी हिन मईशत जो ॾोह आहे। पर छड़ो इहो बि वरी तव्हांखे ॿुधायां, अकेला तव्हां कोन्हो, दुनिया जहान जो नौजवान हिन में वेल में आहे। उमेद त रखी सघिजे थी न पेंडोरा वारे हुन पेतीअ वांगुरु, उहा उमेद ई आहे त असांजे पंहिंजे पाण तरफ़ असां पहुचूं था पिया त मुमकिन आहे असां बची हलूं। नंबर 1। नंबर 2 जेका लुगत वारी ॻाल्हि कई आहे, मां तव्हांजे तवसु सां वरी मां डॉक्टर इसाक़ साहिब खे मां ॿाहूं थो ॿधां, लैंग्वेज अथॉरिटी आहे हिते जेके बि वॾा आहिनि, मां उनखे ॿाहूं थो पियो ॿधां त ॿियनि कमनि सां गॾोगॾु तव्हांजी वॾी तरजीह लुगत साज़ीअ ते हुजणु खपे। ऐं हुन में जेकॾहिं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वारी जेका लुगत तव्हां चओ था, इन खां कोई इनकार कोन्हे, सर आहे। इन सां गॾु हिकिड़ी ॿी बि लुगत अथव रशीद मेमण जी। रशीद मेमण साहिब, मां जॾहिं लुगत कंपाइल कई 1987 में मां कंपाइल कई, उहा सिंध में वॾे में वॾी लुगत उहा हुई। उन खां पोइ 2004 में रशीद मेमण कढी। रशीद मेमण इनकम टैक्स में ऑफिसर, हुननि सां एक्स खां वठी ज़ेड ताईं वरी मां बि गॾु कमु कयोमांसि। ऐं भाई त उहा वॾी लुगत आहे। ऐं चवां थो सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो जे मथां फ़र्ज़ु थिए थो पियो त इन सॼे लुगतुनि खे कंपाइल करे अंग्रेज़ीअ सां कनेक्ट करे, जीअं असां भेटाईअ खे कनेक्ट था पिया कयूं, जीअं सिंधी ॿोलीअ खे अंग्रेज़ीअ सां छा दुनिया सां ॿियनि ॿोलियुनि सां कयूं था। इन खां अलावा हिकिड़ी ॿी बि तव्हां वटि अथव, सॼे दुनिया में हिकिड़ो लफ़्ज़ नओं आयो अथव, जीअं चवंदा आहियूं न सिटीज़न, ईअं अंग्रेज़ी में हिकिड़ो आयो अथव लफ़्ज़ नेटज़ियन। नेटज़ियन यानी जेके माण्हू सोशल मीडिया ते वेठा आहिनि। अहिड़ी नमूने सां लुगतुनि में हिकिड़ो नओं बि इनकलाब आयो अथव, उनखे उन्हनि सॼो आहे विकीशनरी। त आउं चाहींदुमि त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे मथां पहिरियों डोमिनेशन थिए थी पई, प्रोग्रामिंग असां कंदासीं, तस्दीक़ूं तव्हां कयो, विकीशनरी कयो, पोइ तव्हां बि शामिलु थियो, सभु शामिलु थियनि, सॼे सिंध जा माण्हू शामिलु थी। ज़रूरी न आहे त काछे जो लफ़्ज़ बची वञे, ज़रूरी न आहे जेकॾहिं कंहिं हिकु धुर सां थींदो, छो त लुगत खे अञा ताईं असां साइंसी न ठाहियो आहे, पर हिन तरीक़े सां असां साइंसी ठाहे सघूं था। मूंखे जेतिरा कोहिस्तान में लफ़्ज़ मिलिया आहिनि, सच आहे त हेॾे लफ़्ज़ मूंखे एतिरा कोन था पिया मिलनि, जो सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ बचियल अथव रेगिस्तान में, हींअर थर में बचियल अथव, जणूजीअ में बचियल अथव, काछे ऐं कोहिस्तान में बचियल अथव, विचूं त असांजो अची वियो आहे न। हलियो हिकिड़े पढ़े लिखे डॉक्टर मूं अॻाड़े ॻाल्हि कई, वैसे हूअं जो पाण चवां हूअं सिंधीअ जो जेको लफ़्ज़ हाणे हुन ते वैसे आम थो इस्तेमालु थिए। ॾिसो था इहो वैसे लफ़्ज़ कोहिस्तान में न चवंदो, इहो वैसे न थींदो। सो लैंग्वेज अथॉरिटी शामिलु थींदी, मां गॾु आहियां, तव्हां सां गॾु कमु कयूं था पिया। बिल्कुलु मार्केट में असां त ॾिसूं था त असांजे मुआशरे में जेके माण्हू आहिनि उहे आमतौर ते जेके आहिनि से पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि सां घणो घणी न तॾहिं बि हिकिड़ो तबिको ज़रूरु आहे जेको पंहिंजनि ॿारनि सां या त इंग्लिश में थो ॻाल्हाए या उर्दू थो ॻाल्हाए। ऐं मार्केट में त असां जॾहिं वञूं था त असांजी लोकल मार्केट में ई जेको आहे सो असांखे सिंधी ॻाल्हाइण में तकलीफ़ थी थिए। त असां आईंदे जी मार्केट में कहिड़ी मुराद आहे, कहिड़ी मार्केट आहे जेका इंटरनेशनल मार्केट आहे या लोकल मार्केट आहे, ऐं उन में सिंधी जो वाइबो कीअं हूंदो, उनखे थोरो डिटेल सां। ॾाढो सुहिणो, ॾाढो सुहिणो।
आउं चवंदो आहियां त सिंध में मुंहिंजी जेका अमा हलीमा अमा जुमन जेके नुस्ख़ा इस्तेमालु कंदी हुई, तव्हां हिकिड़ो कमु करियो, तव्हां में गूगल जो शनासा केरु आहे जेको गूगल जे एडवर्ड में वञी तलाश करे सघे थो, रिसर्च करे सघे थो। गूगल हर महीने ॿुधाईंदी आहे त हिन महीने या हिन साल सभ खां वधीक माण्हुनि छा सर्च कयो, छा ॻोल्हा कई आहे, कहिड़नि एरिया में ॻोल्हा कई आहे। सॼी दुनिया में जेके हींअर टॉप ट्रेंड था पिया हलनि उहे था पिया हलनि ऑर्गेनिक ट्रीटमेंट्स जा। कन ॾे ॻाल्हि खुली सम्झो, अंग्रेजी दवाउनि मां सर यूरोप में तव्हांखे ॿुधी हैरत थींदी, अमेरिका में केमोथेरेपी ते बंदिश पवण वारी आहे। हू चवनि था केमोथेरेपी कैंसर जो इलाज न आहे, तव्हां माण्हू मारियो था। तव्हांखे इहो इतला ॾेई हलां त दुनिया में हींअर राइट टू डेथ जो तस्वर अचेव थो, अची वियो आहे, अची वियो आहे राइट टू डेथ। यानी मां एतिरो मरीज़ थी वञा, मूंखे हॉस्पिटलाइज़ कनि, मुंहिंजो तमामु घर दोस्त जी मां गुज़ारे वई, आख़िर में वेंट ते आंदऊं न भई, वेंट ते अचणु माने डॉक्टर जो रोज़ीअ जो धंधो खुलियो न। त मां जेकॾहिं अहिड़ी हालत में अचां, मां सम्झां त मां दाख़िल थियण खां अॻु में मां लिखत में ॾेई छॾियां मूंखे वेंट ते न चाढ़िजो, मूंखे मरणु ॾियो। सम्झो था नवां तस्वर, राइट टू डेथ, मूंखे हक़ु ॾियो, मां जीअरो थियो आहियां, मूंखे मरण जो मूंखे हक़ु ॾियो। तूं केरु थींदो आहे, मूं हूअं मरंदुमि, तुंहिंजी मर्ज़ीअ ते मरंदुमि जेको वेंट ते तो उछलियो मूंखे। त राइट टू डेथ त हींअर दुनिया में इन अंग्रेजी दवाउनि खां ॾाढो माण्हू ख़ाइफ़ थियो आहे, हाणे ऑर्गेनिक पासे ॾे वञे थो। तव्हां थोरो सोचे ॾिसो, सिंधीअ में हेरण जो इलाजु थींदो? तव्हां कॾहिं ॾिठो आहे त जेको पंहिंजा 4 वेद जा, हुन यजुर्वेद छा हो? यजुर्वेद आयुर्वेदिक न आहे। इहो छा सबबु हो त मुंहिंजे ॻोठ जे मूंखे धकु लॻंदो त मूंखे फुरड़ीअ ते हेरण ॿधो वेंदो, कुतो खाईंदो त अलाए छा इलाज आहे? कॾहिं असां उन्हनि खे एक्सप्लोर कयो आहे? सिंधी जी लोक ॾाप असां छो था अचूं त हिनखे मार्केट करायो? उहो इन खे करायो त जेका मुंहिंजी मासी हलीमा जेके इलाज करे थी, केरु आहे जेको उनखे डिजिटाइज़ करे दुनिया में मार्केट कराए? केरु आहे जेको असांजे हिन जदीद जेको असांजी जेके फोक इंडस्ट्री आहे, मां अॻाड़े चयोमांव मशीन ड्रिवन सोसाइटी, हींअर थी अचे माइंड ड्रिवन सोसाइटी, जेको माण्हूअ जो दिमाग़, माण्हूअ जो अहसासु, माण्हूअ जी काउंसलिंग। डॉक्टर साहब दुनिया जी ॻाल्हि असांजी इहा ई आहे त उहा जेका असांजे सिंध जो जेको ख़मीर पियो आहे, सिंध जो मार्केट पियो अनटच अथव, बिल्कुलु अनटच आहे। अॼु ताईं कंहिंखे ख़बर न आहे। भला तव्हां थर में वञो, हाणे मूं वटि हिकिड़ो किताबु आयो, माने मिसाल ॾेई सघां थो, अमेरिका में हिकिड़ी इदारे असांखे मोकिलियो त हिन जी ट्रांसलेशन चेक कयो त छा अंग्रेज़ी में सही थी आहे। थर में 213 ॿूटियूं उन्हनि जे इलाज ते तहक़ीक़ थी हले पई। त जेकॾहिं ख़ालिद कुंभर जेकॾहिं करे थो पियो कमीज़ पंहिंजो दोस्त, मां चाहींदुमि त तव्हां हिनखे इंटरनेशनल मंडीअ ते आणियो न हिन इलाज खे, बजाए हिन जो। मां इन करे चयो त लोक ॾाप में त सॼो इलाजु पियो आहे। हिकिड़ो त तव्हांजी लोक ॾाप, ॿियो तव्हांजे लोक ॾाप जे आधार ते जेके असांजा उसूल आहिनि उहे त असां दुनिया खे कोन ॾिना आहिनि। जॉइंट फैमिली रहंदी थी वञे, पर जॉइंट फैमिलीअ जा सभई नुक़सान सही, पर हुन में काफ़ी जेके आहिनि से फ़ाइदा बि आहिनि। असांजी जेको असल जेका असांजे लिविंग स्टाइल्स हुआ उन कई नेट ते रखिया, कई हुनखे इंटरनेट बिज़नेस कराई आहे, कोन कराई। असां उन जे लाइ चऊं था पिया त जेका लोक ॾाप असांजी सिंधी ॿोली आहे, सिंधी ॿोलीअ जे अंदरि जेको ॻुर पियो आहे, शुगर, अंग्रेजी शुगर चवंदा आहिनि न, कंहिंखे इहा ख़बर आहे त हिन जो तन तव्हांजे ॻर ऐं ॻड़ सां मिले थो पियो। ॻुड़ पाण चवंदा सीन अॻ में मिलाइबो, छा थींदो सुठो। इहो जेको सुगर असां वटि, सुगर लफ़्ज़ त ख़तमु थी वियो हलियो, इन खे वरी जॾहिं हुननि कयो त वरी पोइ हुननि चवंदा शक्कर में थींदी शुगर। तव्हांजी ॿोली ख़ुदि मार्केट लॻी पई, दुनिया खे आछो त सही त असां वटि माल पियो अथव, पर असां पाण जे कॾहिं क्लेम न कंदासीं। ड्रिजो इहो आहे जो सुभाणे कार्लोस कोयल जेकॾहिं चए थो त इंडो यूरोपियन न आहे, सिंधी यूरोपियन आहे। सुभाणे जेकॾहिं को ॿियो अची जेकॾहिं माइकल हिडसन अची चयो थो पियो त तव्हां सिंधी पहिरें नंबर जा जॾ आओ, असुल में दुनिया जी तारीख़ सिंधी ॿोलीअ ते बीठी अथव, पोइ असांखे शर्म अचणु खपंदो। अॼु ई टाइम अथव करे। ज़ाकिर हुसैन फुलवटो चीफ इंजीनियर OGDC है। अर्ज़ी आहे मुंहिंजो त साईं मुंहिंजा ॿार सिटी स्कूल में पढ़ंदा ऐं मुंहिंजो उते वञणु थियो त मीटिंग कई मां। जॾहिं मुंहिंजा ॿार घर आया त मां हुननि खां पुछियो त बाबा तव्हांखे इहा ख़बर आहे त फगोड़े टिकी छा थींदी आहे?
ॿियो छा थींदो आहे, पंहिंजारी छा थींदी आहे, ॾांदनि जो जोड़ो छा थींदो आहे, तव्हांखे ॿोली जी पंहिंजी ख़बर आहे, हुनखे चयो न वठो। पोइ मां सम्झो त मुंहिंजा ॿार सिंधी ॿोलीअ खां हटिजंदा पिया, मूंखे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। मां चयो दुनिया जी तालीम ठीकु आहे पंहिंजी, ऐं पंहिंजी सुगंध वारी जेका ॿोली आहे सिंधी, उहा ॿारनि खां विसरंदी पई। मां सिटी स्कूल वियुसि, हुननि सां मीटिंग कई, हुननि चयो त असांजी सिलेबस में न आहे, ओवरऑल एक्रॉस द कंट्री आई सिलेबस, ऐं उनजो एतिरो असरु थियो जो ॿिए दफ़े जॾहिं विज़िट थी सिटी स्कूल में त हिकिड़ी मिस जमुना टीचर हुई जेका अनऑफिशियली अनसिलेबस उन्हनि खे पढ़ाए पई ॿारनि खे, सिंधी जी टीचर जेको कुझु सब्जेक्ट आहिनि पर उहो सिलेबस में न हुयो। सो हुन लाइ मुंहिंजो इहो एडवाइस ऐं रिक्वेस्ट आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे, असांजी सिंध में कराची हैदराबाद जेको बि हुजे, ठीकु आहे असांजो सिलेबस इंग्लिश ते आहे, जेका दुनिया जी भीड़ आहे, रिक्वायरमेंट आहे, उनखे असां अचीव कयूं था, त असां पंहिंजी ॿोलीअ खे इन्वॉल्व करण लाइ, सिलेबस में इंटर करण लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी केतिरो इन लाइ इनिशिएटिव वरितो आहे, केतिरो स्ट्रगल करे पई, ऐं अॻिते छा थियणु खपे, इन लाइ प्लीज़ मूंखे जेको आहे तव्हां इनकरेज कंदा। थैंक यू वेरी मच। हाणे इन जो तफ़सीली जवाब त डॉक्टर इसाक जेको बिल्कुलु हिकु छॾे ॿिए ते वेठो अथव उहो ॾेई सघे थो। मूंखे जेका ख़बर आहे मां ईअं नथो चवां त मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, पर डॉक्टर इसाक जेको हिते अची जेको मोमेंटो जेको हुयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी का इनिशिएटिव बीठियल हुई हिकु जॻह ते, उनखे जन लोॾो ॾिनो आहे, ऐं तालीम खाते सां जेको अलाइनमेंट पंहिंजो कयो अथई सिधाई करे, ऐं जेको हिन पुश कयो आहे सिंधी ॿोलीअ मुंहिंजे ख़्याल में जो सखर में, हैदराबाद में, कराचीअ में सिंधी ॿोली सेखारण इदार करे, उन खां पोइ सेफ सां गॾिजी जेको हिननि यादाश्तनामो हिकिड़ो गॾियल कयो आहे, त असां उस्ताद खे मज़बूत कयूं, उहे उस्ताद जेके सरकारी उस्ताद न आहिनि, ऐं उन्हनि खे ट्रेनिंग ॾेई उन्हनि खे सिंधी ॿोलीअ में मज़बूत कयूं। उन खां अलावा मूंखे पक आहे त हिन वटि अनेक ख्वाब ऐं अनेक ख़्याल आहिनि, ऐं उहे पूरा कंदा। इहो गैप जेको तव्हां चओ था ख़्याल जेको आहे न, इहो ख़्याल अॼु जो न आहे, इहो ख़्याल अथव 80 खां वठी हलियो आहे मुंहिंजे हिसाब सां, छो त जेसि ताईं असां वटि 80 खां पोइ असां वटि जेको जंहिं नमूने सां असांजी सकाफ़ती यलगार में अची वई आहे हली, उन में शाबत करे थो पियो, ऐं हिन वटि खोड़ अञा ॿिया अनेक आहिनि साईं। हुन जे चऊं वधीक जवाबु ॾींदो। तमामु सुठो लेक्चर हो अमर फयाज़ जो, ऐं तमामु थोरे वक़्त में हुन हिन लेक्चर लाइ वक़्तु कढियो, मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां। खोड़ नयूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं, इल्म खां या ख़ासि तौर ते जेका ॿोलीअ सां वाबस्ता रिवायती टर्मिनोलॉजी ऐं इस्तलाह आहिनि, हीउ लेक्चर उन खां काफ़ी ॿाहिरि हो ऐं काफ़ी पखिड़ियल हो। जेसि ताईं ॻाल्हि आहे इन सवाल जी, त पहिरियों त मां तव्हांखे शाबस थो ॾियां त तव्हां इहा ज़रूरत महसूसु कई त तव्हांजे ॿार खे पबड़ुनि जी टिकी जो नालो नथो अचे, पांगारी जो नालो नथो अचे, ऐं उहे असलो का सिंधी लफ़्ज़ जेके तव्हां नंढे हूंदे ॿुधा हूंदा पंहिंजे वॾनि खां, उहे तव्हां चाहियो था तव्हांजा ॿार सिखनि। मां सम्झां थो उहो पहिरियों अमल या अहसासु आहे जेको असांजी ॿोलीअ खे बचाए बि सघे थो ऐं मुंतक़िल बि करे सघे थो। तव्हां ॾिठो आहे त जिन स्कूलनि में तव्हांजा ॿार पढ़नि था, उन्हनि स्कूलनि में वालदीन कॾहिं बि अंदरि वञी इंतिज़ामिया सां न आहिनि मिलंदा इहो पुछण जे लाइ त मुंहिंजे ॿार खे सिंधी केरु थो पढ़ाए, ऐं जेको सिंधीअ में 70-80 मार्कूं थो खणे, न हुनजो ग्रामर सही आहे, न हुनजी सूरत ख़ती सही आहे, न हू जेके सिंधी में जुमिला लिखे थो उहे ठीकु आहिनि, न हू सही सिंधी ॻाल्हाए सघे थो, न हुनखे पंहिंजी ॿोलीअ जी का अख़बार पढ़ण थी अचे, न को किताब सां दिलचस्पी आहे हुनखे। इन जे बावजूदि हू हर भेरे सिंधीअ में 70-75-80 मार्कूं पियो खणे। इहे मार्कूं हुनखे तव्हां ॾियो छा था? तव्हां कॾहिं बि पंहिंजे ॿार खे जॾहिं हुनखे सिंधी न ईंदी आहे, तव्हां ज़रूरत महसूसु कई आहे त हिनखे जीअं तव्हां मैथमेटिक जो ट्यूशन था रखाए ॾियो, जीअं तव्हां हिनखे साइंस जो ट्यूशन था रखाए ॾियो, अंग्रेज़ी जो रखाए था ॾियो, ईअं भला जे तव्हां वटि वक़्तु न आहे, तव्हां पंहिंजे ॿार खे उहो जेको पंहिंजी ॿोलीअ सां जुड़ण वारे अमल में का मदद नथा करे सघो त भला ट्यूशन रखाए ॾियो सिंधीअ जो। तव्हां चओ था न ख़ैर आहे, सिंधी त हिनजी पंहिंजी ॿोली आहे, घर जी ॿोली आहे, हिनखे पाणे अची वेंदी। अच्छा जे न ईंदी त बि ख़ैर आहे। मिसाल तौरु तव्हांजो ॿारु सिंधी नथो पढ़ी सघे,
वेंदे नथो ॻाल्हाए सघे। मिसाल जेको स्कूल इहा पाबंदी हणी रहियो आहे त पंहिंजे ॿार खे पाबंद कयो त ही सिंधीअ में न ॻाल्हाए, या अंग्रेज़ी में ॻाल्हाए या उर्दू में ॻाल्हाए, त तव्हां कॾहिं वञी हुनजे प्रिंसिपल खां पुछो आहे त बाबा इहा जेका तव्हां पाबंदी हई आहे इहा पाबंदी सरकार हई आहे या इहा पाबंदी को वाकई तव्हां वटि पढ़ण जे लाइ लाज़मी आहे, अहिड़ो को शर्त आहे, या भला इहा जेकॾहिं सिंधी ॻाल्हाईंदो त हिनखे साइंस न ईंदी, हीअ अंग्रेज़ी कोन सिखी सघंदो, हीअ मैथमेटिक में कमज़ोर थींदो, हिन जी अहलियत ते को फ़र्क़ु पवंदो, समाज में मेरिट में हिन जो को नंबर हेठि ईंदो, हीअ कंहिं कॉम्पिटेटिव कंहिं मुक़ाबले जे इम्तिहान में हीअ पास न करे सघंदो, इन पाबंदी जो सबबु कहिड़ो आहे? ऐं मां तव्हांखे ॿुधायां इहा सूरत हाल रुॻो सिंधीअ सां न अथव, उर्दूअ जी सूरत हाल स्कूलनि में सिंधीअ खां बि ख़राबु आहे। छो त उर्दूअ जे दोस्तनि होरियां होरियां पंजाबियुनि वांगुरु पंहिंजी ॿोलीअ मां हथ कढणु शुरू कया आहिनि। हाणे हू पुछनि ई नथा त स्कूल में उर्दू पढ़ाइजे थी या कोन थी पढ़ाइजे। तंहिंजे करे पहिरीं इहो अहसासु, छाकाणि त सरकार चवे थी असां पॉलिसी ठाहे छॾी, 72 वारे बिल में लिखियो पियो आहे त सिंध में जेको बि सिंधी स्कूल खोलींदो उहो लाज़मन सिंधी पढ़ाईंदो। मां सम्झां थो पाकिस्तान में वाहिद सूबो सिंध आहे जंहिं पंहिंजी ॿोलीअ खे ऑफिशियली प्रोटेक्ट कयो आहे, उनखे हुन कानूनी तौर ते महफ़ूज़ करे छॾियो आहे। अलाए केतिरा बिल पास थियल आहिनि। ही ॿ वॾा इदारा कमु था कनि ॿोलीअ जे लाइ, हू फंडिंग कनि था, सभु कनि था, पर जेको असुलु मसइलो आहे उहो इहो आहे त उहे पॉलिसियूं अमल हेठि अचनि थियूं कोन थियूं अचनि। मिसाल ट्रैफ़िक जो कानून ठहियलु आहे, ट्रैफ़िक वारो बीठो आहे, न को मोटरसाइकिल वारो तो ट्रैफ़िक जे कानून खे फॉलो करे, न रिक्शे वारो, न कार वारो, न को गाॾी वारो। समाज में सभु माण्हू इन रिआयत जो फ़ाइदो वठण जे चकर में केर बि ट्रैफ़िक खे टोड़ींदड़ माण्हू खे ॿाह मां वटि रोकण वारो तयारु न आहे त भाई गाॾी बती आहे, साई बती थिए त पोइ तूं हलाइजांइ। माना ॿिनि गाॾियुनि वारा लही रुॻो हुनखे रोकनि त बाबा कहिड़े हिसाब में पियो हली तूं, हिकिड़ो मिंट बीह, गॾिजी हलंदासीं। असां सभिनी जी जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते सरकारी सतह जी, उहा इहा आहे। सरकार इहा वॾी महिरबानी कई आहे त हुन कानून ठाहिया आहिनि, पर हू उन ते अमल कराइण लाइ जी ज़िमेदारी खणण लाइ तयारु न आहे। मिसाल प्राइवेट स्कूलनि में साईं ज़वार नक़वी वेठो आहे, प्राइवेट स्कूलनि जो जेको रजिस्ट्रेशन जो प्रोसेस आहे उनजे प्रोफार्मा जो आख़िरी नुक़्तो इहो आहे त असांजे स्कूल में सिंधी लाज़मी पढ़ाई वेंदी, ऐं जेकॾहिं सिंधी नथा पढ़ाइनि त उन स्कूल जी रजिस्ट्रेशन रद्द करणी आहे। पर तव्हां कॾहिं ॿुधो आहे त हिननि 20 स्कूलनि जी रजिस्ट्रेशन हिन करे रद्द थी त ही सिंधी कोन पढ़ाईंदा? मां पंहिंजो तजुर्बो थो ॿुधायां। मुंहिंजी नंढड़ी हिते हिकिड़े वॾे स्कूल में पढ़ंदी, थोरी देरि पहिरीं वेठी, 2 साल उन स्कूल सां मुंहिंजो इहो जहिड़ो हलंदो रहियो, ऐं रुॻो हिननि सां जहिड़ो न हलंदो रहियो, पर इहो जहिड़ो मां सरकार सां खाईंदो रहियो आहियां गुज़िरियल 3 सालनि खां वठी। पहिरियों भेरो मुंहिंजे दौर में हिते ख़ानगी स्कूलनि जे ख़िलाफ़ शिकायत मर्कज़ क़ाइमु थियो, ॿाहिरि बोर्ड लॻो पियो आहे, हिते लॻो पियो आहे त जिन जेके स्कूल नथा पढ़ाइनि सिंधी उन्हनि जी शिकायत कयो, उनजे बारे में असांखे ख़त लिखो ऐं असां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं करायूं। पर तव्हां हैरान थींदव त अॼु ताईं शौकत चाचर वेठो आहे इंचार्ज आहे उन सेक्शन जो, 35 खां मथे असां वटि दरख़्वास्तूं न आहियूं। माना सिंध जो कहिड़ो शहर आहे जंहिंमें 35 प्राइवेट स्कूल न हूंदा? हर शहर में सवें आहिनि, पर टोटल 3 सालनि में 35 दरख़्वास्तूं आयूं त हीउ स्कूल सिंधी नथो पढ़ाए। इन जे करे जंहिं ॾींहुं वालदीन माइट, ऐं मां तव्हांखे लिखी थो ॾियां, 10 वालदीन गॾिजी दरख़्वास्त लिखी वञे प्रिंसिपल सां मिलनि त असांजे ॿारनि खे सिंधी नथा पढ़ायो या उनजी सिंधी ठीकु न आहे, उनजो मयार बहितर कयो, मां तव्हांखे लिखी थो ॾियां, पढ़ाईंदा। असां पुछो ई न आहे कॾहिं त छो नथा पढ़ायो तव्हां असांजे ॿार खे सिंधी? असां उनखे अहमियत ई कोन था ॾियूं, पाण ज़रूरी सम्झी कोन था। असां हालांकि पैसा ॾियूं था, असांजी सरकार पाबंद बणायो आहे। सिंधी हिन मुल्क जी, हिन वतन जी असलोकी ॿोली आहे। जीअं अमर फयाज़ ॿुधायो त दुनिया पई तव्हां खां सिखे त भई हीउ लफ़्ज़ तव्हांजो आहे, हिन लफ़्ज़ जो बुनियादु तव्हांजी ॿोली मां आयो आहे। उन ॿोलीअ जी वारसी कंदड़ असां माण्हू एतिरी तकलीफ़ नथा कयूं त पंहिंजे ॿार खे इन का उहो भले अंग्रेज़ी सिखे, उहो भले फ्रेंच सिखे, भले जर्मन सिखे, दुनिया जूं सभु ॿोलियूं हुनखे अचनि, हिन में बुराई कहिड़ी आहे?
ख़राबी थोड़ी आहे, इहा त पाण हुनजो स्किल आहे, इहा हुनजी सलाहियत आहे। पर कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां कंहिं माण्हू खां पंहिंजी ॿोली खसे ॿी ॿोली सेखारियो, इहो त दुनिया में किथे बि न आहे त तव्हां चइबा जेका इहा ॿोली आहे तोखे विरसे में मिली आहे, माउ ॾिनी आहे, ॾाॾी ॾिनी आहे, इहा छॾ, न इन सां अहल थी सघंदे, न तरक़ी करे सघंदे, न समाज में नालो कमाए सघंदे, न को मुक़ाबिलो पास करे सघंदे, न दुनिया में सुञाणप हासिल करे सघंदे, हीअ ॿोली सिख। इहा हिकिड़ी शर्मनाक ॻाल्हि आहे त असां ख़ुदि इन अहसास कमतरी जो शिकार थी चुका आहियूं या कया विया आहियूं हिकिड़े दबाव तहत, त जेसीं ताईं असां सिंधी ॿोली मां हथ न कढंदासीं तेसीं सुधरंदासीं कोन। इहा उहा ख़ासि असांजी ज़हन साज़ी कयल आहे उन्हनि ताक़तवर इदारनि जे पारां, उन्हनि स्कूलनि जे पारां जिन जो धंधो ऐं कारोबार अंग्रेज़ी ॿोली वसीले हले थो, जिन जी कमाई जो ज़रियो अंग्रेज़ी आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में ॿ ताक़तूं आहिनि वॾियूं जेके इन ॻाल्हि खे मुमकिन बणाए सघनि थियूं। हिकिड़ी ताक़त आहे सरकार। सरकार अॼु फ़ैसिलो करे सवाल ई पैदा न आहे ॿिए ॾींहुं कोई स्कूल न पढ़ाए, मुमकिन न आहे। सरकार इंतिहाई ताक़तवर थींदी आहे। सरकार जी दिलचस्पी न आहे, सरकार जे टेबल जो सवाल न आहे, सरकार इन खे आम ई न पई सम्झे। ॿी ताक़त आहिनि माइट, ॿी ताक़त आहे मुआशिरो, ॿी ताक़त आहे समाज। जॾहिं हूअ ताक़त इन खे ज़रूरी न पई सम्झे त पोइ हिन ताक़त खे किरदारु अदा करणो पवंदो, हिन खे सुजाॻ थियणो पवंदो, हिन खे पंहिंजे नुक़सान जो अहसासु करणो पवंदो, हिन खे महसूसु करणो पवंदो त न को इहो सरकार जो नुक़सानु आहे, न को स्कूल इंतिज़ामिया जो नुक़सानु आहे, न को कंहिं ॿिए मुआशिरे जो। हीउ मूंखां पंहिंजो विरसो फुरिजी रहियो आहे, मूंखां पंहिंजो असुलु ऐं बुनियादु ऐं पीड़ खसी रही आहे, मूंखां मुंहिंजे वॾनि जी सॼी जेका तरबियत आहे, सिख्या आहे, इल्मु आहे, ॾाप आहे, लुग़त आहे, उहा फुरिजी वेंदी। ऐं यादि रखे छॾियो जंहिं तव्हांजे ॿार खां तव्हांजी ॿोली खसिजी वई, थी सघे थो उहो क़ाबिल थी वञे, थी सघे थो हू तमामु घणो ज़बरदस्त हिकिड़ो लाइक़ु इंजीनियर, लाइक़ु डॉक्टर, लाइक़ु ॾाहो, लाइक़ु साइंटिस्ट थी वञे, थी सघे थो। इहो को मसइलो कोन्हे को, का ॿी ॿोली सिखी तव्हां अहल माण्हू थी सघो था ऐं पॉज़िटिव बि थी सघो था। इहो बि शर्त न आहे त तव्हां नेगेटिव थियो, पर बहरहाल तव्हां पंहिंजी ॿोली ऐं उनजे माण्हुनि जे कम जा न आहियो। माना तव्हांजी ॾाॾी तव्हां मां फैज़ियाब न थी सघे, तव्हांजी नानी तव्हां मां फैज़ियाब न थी सघे, तव्हांजी माउ तव्हां मां फैज़ियाब न थी सघे, तव्हांजे इल्म ऐं ॾाप मां। इहा ॾाप कहिड़े कम जी आहे? तंहिंजे करे पंहिंजी ॿोली सां जुड़ण जो पहिरियों मतिलबु इहो आहे त तव्हांजी नानी, तव्हांजी मासी, तव्हांजी पुफी, तव्हांजे घर जा भाती, चाचा, मामा, सौट, मासात तव्हांखे पंहिंजा लॻंदा, तव्हांजो हुन सां रिश्तो ठहंदो। जामी चांडे साहिबु हिकिड़े दफ़े ॿुधायो त अमेरिका में गुज़रंदे कंहिं दुकान ते मूं हिकिड़ो बोर्ड पढ़ियो जंहिंमें पुठियां हणीज़ हो, त चई उन मां मूंखे लॻो त हीउ आहे त को सिंधी। चई मां हुन ते वियुसि, ॾिठुमि त वेठो हिकिड़ो अंग्रेज़ छोकिरो, त मूं पुछियोमांसि त आहीं केरु? त नालो ॿुधाई जेको हिंदू नुमा हो पर मिक्स हो। त मूं चयोमांसि केरु? चई असांजा वॾा सिंधी हुआ। चई पोइ तूं? चई मां त ज़रा अमेरिकन आहियां। चई सिंधी तोखे अचे थी के सुञाणे थो सिंधी? चई न ॿी ख़बर न, इहो जेको पुठियां इहो नीज़ लॻल आहे इन मां ख़बर पए थी त असांजा वॾा जेके आहे सिंधी आहे। हाणे जेका इहा ओपराए पए त तव्हांखे पंहिंजे वतन, उनजे माण्हुनि, पंहिंजे ओरिजिन जी ख़बर कोन्हे का, त इन जो मतिलबु न आहे त को नेगेटिव हूंदो या ख़राबु माण्हू हूंदो, सुठो हूंदो, पर असांजे कम जो न आहे। तंहिंजे करे असांजे कम जो तॾहिं थींदो जॾहिं हू असांजे माण्हुनि सां, असांजी ॿोलीअ सां, असांजे कल्चर सां जुड़ंदो। ऐं इहो करिणो असांखे आहे। यादि रखे छॾियो असां मिसाल इदारनि ते कावड़जूं था, उन्हनि ते बार रखूं था, ऐं उहो जाइज़ आहे, ख़राबु न आहे। पर ज़ाहिर आहे माजिद ब्रूडगी इंस्टीट्यूट ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वटि न पुलिस आहे, न रेंजर्स आहे, न हुन वटि इहा ताक़त आहे त कंहिं बि स्कूल जो जी रजिस्ट्रेशन रद्द करे छॾे, न कंहिं ते छापो हणी सघूं था, न कंहिंजे ख़िलाफ़ु का ऑफिशियली कार्रवाई करे सघूं था, ख़त लिखी सघूं था, सरकार खे चई सघूं था, तव्हांखे चई सघूं था त हीअं कयो, किताब छपाए सघूं था, सेमिनार करे सघूं था, सुजाॻी लाइ कमु करे सघूं था। पर ज़ाहिर आहे त असां केॾी बि कोशिशि कयूं
असांजा हथ, असांजी पहुच, असांजो दायरो तमामु महदूद आहे। तंहिंजे करे जॾहिं तव्हां सभु असां सां जुड़ंदव ऐं इन ॻाल्हि जो अहसासु कंदव, उन ॾींहुं मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजे ॿारनि खे पंजारी बि सेखारण में कामयाबु थींदासीं ऐं पबड़ो ई टिकी। तव्हांजी महिरबानी। महिरबानी डॉक्टर इसाक़ समेत साहब दुरुस्त फरमायो त असांखे पंहिंजी ॿोलीअ जी मालिकी पाण ई करणी आहे ऐं गुज़िरियल 3.25 सालनि में इसाक़ साहब जी सरबराही में असां हिते कमु कयो आहे त हुन वॾे में वॾो कमु इहो कयो आहे त सिंधी ॿोलीअ खे समाज सां जोड़ियो आहे। हुनखे हैदराबाद जे हिन टुकड़े मां कढी सॼी सिंध ताईं पहुचायो आहे। ऐं सभिनी मौजूदु महिमाननि जी महिरबानी, मोहतरम अमर फयाज़ बुरड़े जी महिरबानी, जंहिं दास्तान गोईअ जे हुनर सां जदीद अॻु बधाइण जी असांखे ॼाण ॾिनी ऐं इनशा अल्लाह वरी गॾु रहंदासीं। ऐं सभिनी जी महिरबानी।